बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं कुल काइनात जो मालिक आहे। जॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव आऊं कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन ऐं सभिनीनि खे अज़मत रमज़ान में दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। माह रमज़ान जो महीनो ऐं काल्ह जे ॾींहं ते ट्रांसमिशन जी शुरूआति थी। काल्ह पहिरियों रोज़ो ऐं अॼु ॿियों रोज़ो आहे। केतिरा ई असांजा व्यूअर्स हूंदा जेके ट्रांसमिशन अॼु ॾिसी रहिया हूंदा माह रमज़ान जूं। ऐं सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां खोड़ सारियूं मुबारकूं ॾियां थी। माह रमज़ान जो नाज़रीन उहो महीनो जेको तोहफ़े तौरु तव्हां ईअं सभिनीनि खे नसीब थिए थो ऐं पहिरियों रोज़ो ख़ैर सां गुज़रियो आहे। काल्ह जे ॾींहं ते बहार जी मौसम आहे ऐं बहार जी मौसम में रमज़ान शरीफ़ जी जॾहिं आमद आहे त यकीन पुछो त घर जो नंढो जेको ॿारु आहे न उहो बि रोज़े रखण खां बग़ैर कोन पियो रही सघे। जॾहिं तव्हां सहरी जे वक़्तु उथो था त घर में जेके नंढा ॿार मौजूदु आहिनि अव्हांजी भेण जा अव्हांजे भाउ जा उहे बि घर में थी सघे तव्हांजा पंहिंजा ॿार उहे बि उथनि था ऐं उहे ॿार बि चाहिनि था त असीं बि रोज़ो रखूं ऐं ईअं थिए बि थो। सो उन्हनि ॿारनि खे जॾहिं तव्हां रोज़ो रखारायो था उहे शौक़ में जॾहिं रोज़ो रखनि था त उन्हनि ॿारनि जी रोज़े कुशाई बि कई वेंदी आहे। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त तरबियत उहा घर खां मिलंदी आहे। असांजा एजुकेशनल इंस्टीट्यूट्स पोइ ईंदा आहिनि ऐं असांजो मुआशिरो बाद में माना उहो काउंट थींदो आहे। 3 नंबर ते उहो काउंट थींदो आहे। अॼु फ्राइडे आहे, जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं मां हूअं बि ॻाल्हि कंदी आहियां त जुमे जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं थींदो आहे। हर ॾींहं जो पंहिंजो हिकिड़ो माना पंहिंजो स्केजुअल प्रॉपर टाइम टेबल तव्हांजो हूंदो आहे। पर माह रमज़ान जी ॻाल्हि कजे त माह रमज़ान में पहिरियों जुमो पाण सभिनीनि खे नसीब थियो आहे। जुमे जूं सभिनीनि खे खोड़ सारियूं मां मुबारकूं ॾियां थी। नाज़रीन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे सो उन्हनि जो बि ज़िक्र कयूं था, पोइ पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे अॻियां वधायूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। सो जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं इफ़्तारी जी, जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं सहरी जी, इफ़्तारी जो टाइम त अञा परे आहे। सो सहरी जो थोरो ज़िक्र कंदी हलां थी त जंहिं वक़्तु पाण सहरी कंदा आहियूं त हिकिड़ो चांहि जो कोप बि माना हूंदो ई आहे पंहिंजी सहरी में शामिलु। या इफ़्तारी जी ॻाल्हि करियूं था त माना इफ़्तारी करण खां पोइ बि क्रेविंग थींदी आहे चांहि जी। माना चाहींदा आहियूं त चांहि असां सभिनीनि वटि जेको आहे हिकिड़ो कप ज़रूरु हुजणु खपे। सो टपाल मेज़बान इज़ द गुड ऑप्शन। तव्हां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो सुठो ऑप्शन मौजूदु आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं मूंखे हूअं बि ॾाढो सुठो लॻंदो आहे, ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं मां हमेशह तव्हांजो ज़िक्र कंदी आहियां त जुमे जो ॾींहुं मूंखे ईअं लॻंदो आहे ॾाढो नंढो ॾींहुं आहे। उनजो पोयां रीज़न इहो आहे त माना स्कूल टाइम खां वठी असांजो जेको ॾींहुं आहे न कमकार जे हवाले सां उहो थोरो नंढो रहियो आहे। उनखां पोइ प्रॉपर हिकिड़ो जेको आहे न हर कंहिंखे इबादत जो टाइम मिलंदो आहे। तव्हां भले 9 to 5 जॉब करे रहिया हुजो पर विच में तव्हांखे हिकिड़ो सुठो गैप मिलंदो आहे त तव्हां सुठे ऐं सुहिणे नमूने सां इबादत बि करे रहिया हूंदा आहियो। काल्ह जे ॾींहं ते मूं हिकिड़ो ज़िक्र कयो त मां जॾहिं अचां पई त 2 मस्जिदूं आहिनि रस्ते खां माना उन्हनि खां गुज़र थींदो आहे। जंहिं सोसाइटी में असांजी ऑफिस आहे त पोइ मां 2 मस्जिदुनि खां माना गुज़री ऐं ईंदी आहियां त मुंहिंजी नज़र पवंदी आहे मस्जिदुनि में एॾी रौनक हूंदी आहे ऐं माना मस्जिद इलाही भरियल भरियल लॻंदी आहे। ॿाहिरि व्हीकल्स गाॾियूं ॿाहिरि बीठियूं हूंदियूं आहिनि ऐं माण्हू जॾहिं निकिरंदा आहिनि त घणो तादादु लॻंदो आहे। त मूं सोचियो पिए त सिर्फ़ु 5 वक़्त निमाज़ माह रमज़ान में त फ़र्ज़ु कोन आहे, बाक़ी ॾींहंनि में बि त फ़र्ज़ु हूंदी आहे न, पर ही रौनकूं असांखे माह रमज़ान में ई नज़र ईंदियूं आहिनि। सो अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां सभिनीनि जूं टुटल फुटल इबादतूं बारगाह इलाहीअ में क़बूल फ़रमाए। नाज़रीन आऊं अॻियां वधां थी, घणो वक़्तु बिल्कुलु बि कोन थी वठां। मुंहिंजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि ऐं उन्हनि जी तरफ़ अॻियां वधां थी। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु तमामु ख़ूबसूरत इंसान आहिनि ऐं उन्हनि जो कमु हमेशह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असां ॾिठो आहे। तमामु काइंड, ॾाढा लविंग ऐं माना केयरिंग पर्सन आहिनि। मज़हबी स्कॉलर आहिनि। द वन एंड ओनली अब्दुल लतीफ़ शहर साहब, तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम जनाब। संदन ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं जंहिं बि मौज़ू ते ॻाल्हाईंदा आहिनि ॾाढो बारीकी सां ऐं रिसर्च बेस्ड ॻाल्हाईंदा आहिनि। जेका बि ॻाल्हि हूंदी आहे उहा ऑथेंटिक हूंदी आहे। असां वटि अहिड़ा घटि माण्हू आहिनि जिन खे तव्हां ॿुधो त अव्हांखे माना उहा उन शइ में तव्हांखे डाउट नज़र कोन ईंदो आहे। सो ॾाढे ख़ूबसूरत ॻाल्हाइण जो अंदाज़ उन्हनि जो आहे ऐं मां वरी बि चवंदमि त रिसर्च बेस्ड पाण ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि, सुठो तमामु सुठो पढ़ंदा आहिनि। तव्हांखे दिलि जी अताह गहराइनि सां ऐं ॿीहर बि भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। खोड़ सारा सवाल आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि सर, तव्हां सां डिस्कस कंदासीं। चाहींदासीं
त हिन लाइव ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बणाए असां पंहिंजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचाए सघूं। जनाब, ॿियो नंबर सीट ते मूंसां गॾु कारी नईम तहरी साहब मौजूदु आहिनि। मोहम्मद नईम तहरी साहब जो आवाज़ तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि। उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। मैं आपको वेलकम कहती हूँ अज़मत रमज़ान में। उनखां अलावा जनाब असांजे हिन प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि हाफ़िज़ आमिर साहब। अव्हांखे मां भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। उनखां अलावा ॾाढो सुठो ॾाढो प्यारो आवाज़ु अॼु प्रोग्राम में शरीक आहे असांजी प्यारी अदी आहे दुरे शहवार फरीदी। तव्हांखे बि मां वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में। सो पहिरीं हाफ़िज़ साहब मौजूदु आहिनि, कारी साहब मौजूदु आहिनि, त उन्हनि खां असां तिलावत क़ुरान करीम ॿुधण जी सादत नसीब कंदासीं। जी बिस्मिल्लाह। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون. هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. صدق الله العظيम. صدق الله العلی العظیم. आमीन आमीन. सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशाअल्लाह.
ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अॼु ॿियों रोज़ो पाण सभिनीनि खे नसीब थियो आहे। ख़ूबसूरत अंदाज़ में हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं नाज़रीन पहुची रही आहे। असीं अॻियां वधूं था। असां वटि अब्दुल लतीफ़ शेर साहब मौजूदु आहिनि, तमामु असांजा महिमान मौजूदु आहिनि, हाज़रीन मौजूदु आहिनि ऐं अभी नाज़रीन यकीनन पंहिंजो भरपूर वक़्तु कढी असांजी ट्रांसमिशन ॾिसो था त असांजो फ़र्ज़ु थियो त ट्रांसमिशन खे असां यूज़फुल बणायूं, सुहिणो बणायूं। सो शेर साहब तव्हांखे माह रमज़ान जो खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। अॼु पहिरियों जुमो आहे माह रमज़ान जो, तव्हां ईअं सभिनीनि खे नसीब थियो आहे। सो माह रमज़ान ऐं जुमो, सो हिन जुमे जी जेका ख़ुसूसियत आहे, माह रमज़ान जी जेका ख़ुसूसियत आहे, मां चाहींदसि हुन ते तव्हां ॻाल्हायो। वॾी महिरबानी तव्हांजी ऐं तव्हांजे सथ जी जो असांखे घुरायो था, ॿुधायो ॿुधो था पिया। हक़ीक़तन इस्लाम जेको लफ़्ज़ आहे, ख़ूबसूरती जो लफ़्ज़ आहे, इताअत जो लफ़्ज़ आहे, सलामती जो लफ़्ज़ आहे, हे उहो दीन आहे जेको काइनात में न सिर्फ़ु इंसाननि खे बल्कि हर शइ खे तहफ़ुज़ ॾिए थो पियो। छो जो असां कलमो तौहीद पढ़ण वारा इन शइ जा क़ाइल आहियूं, बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, कि जेको कुझु बि आहे उनजो जेकॾहिं के आलमीन जो रब आहे त अल्लाह आहे। वरी असां जंहिं ते कलमे खे तकमील ते था पहुचाऊं उहो मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा आहे जेको रहमतुल आलमीन आहे। माना दीन इस्लाम हिकु ख़ूबसूरती जो नालो आहे, दीन इस्लाम बका जो नालो आहे, दीन इस्लाम ज़िंदगी जो नालो आहे, दीन इस्लाम ॿियनि जे हक़ूक़नि खे क़बूल करण जो नालो आहे। बेशक ला इकरा फ़ि दीन, कि दीन में कंहिं बि क़िस्म जी नफ़रत कोन्हे। लकुम दीनकुम वलिय दीन, जेको तुंहिंजो दीन तो ताईं आहे, मुंहिंजो दीन मूं ताईं आहे। ऐं हीअ जेको जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जो तव्हां हींअर मस्जिद जो तज़किरो कयो, इन में कंहिं क़िस्म जो शक शुबो न आहे त जुमो जेको आहे ग़रीब जे लाइ हज जे बराबरि हूंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जुमे जी एॾी वॾी अज़मत आहे। वरी रमज़ानुल मुबारक जो जुमो हुजे त उहो त मां सम्झां थो इन खां वधीक ख़ूबसूरत को ॿियो हज थी नथो सघे। रमज़ानुल मुबारक हक़ीक़तन जेको आहे इंसान जे इर्तिकाई मरहले खां वठी आख़िरी मरहले ताईं उनजे जेको नशो नमा जो नालो रमज़ानुल मुबारक आहे। किरदार सावी जेकॾहिं थिए थी त रमज़ानुल मुबारक में थी थिए, ईसार जो जज़्बो अचे थो रमज़ानुल मुबारक में थो अचे, तक़वा जो जज़्बो थो अचे त रमज़ानुल मुबारक में थो अचे, पंहिंजनि ग़रीब रिश्तेदारनि जे मथां दस्ते शफ़क़त करण जो जेकॾहिं को महीनो थो अचे त बि रमज़ानुल मुबारक थो अचे। हीउ उहो महीनो आहे जेको महीनो असांखे हर लिहाज़ खां मुकमिल इंसान बणजण जी तौफ़ीक़ थो ॾिए ऐं मुकमिल इंसान थियण जी असांखे सहूलियत फ़राहम थो करे। ऐं हिन महीने में जेका ख़ूबसूरती इहा आहे त सुबुह जो सवेर मर्द बि उथंदा आहिनि, मायूं बि उथंदा आहिनि, ॿार बि उथंदा आहिनि ऐं सभु गॾिजी सॼी हिकु मोहबत भरे माहौल में सहरी जी तयारी कंदा आहिनि। वरी जेकॾहिं इफ़्तारी जो टाइम ईंदो आहे तॾहिं बि माना हिकिड़ो मोहबत भरियो माहौल हूंदो आहे। सभु कुझु चवंदो आहे बाबा तूं रोज़ो इफ़्तार कर, तूं इफ़्तार कर। मालूम इहो थियो त हीउ जेको महीनो आहे, जेका हिन जी इब्तिदा आहे उहा बेताहत सां आहे, जेका हिन जी इब्तिदा आहे उहा प्यार सां आहे, जेका हिन जी इब्तिदा आहे मोहबत सां आहे, जेका हिन जी इब्तिदा आहे न उहा बि ईसार सां आहे। माना हर को चवंदो बाबा अगम तूं इफ़्तार कर, अगम तूं सहरी कर, माना हीउ उहो महीनो आहे। पर असां हक़ीक़ी माना में हिन महीने मां इस्तिफ़ादो वठंदा कोन आहियूं। असां सिर्फ़ु पंहिंजे लिमिटेड जेके असांजूं सोचूं आहिनि, लिमिटेड जेके असांजूं ॻाल्हियूं आहिनि, उन मुताबिक़ असां मतिलबु ईअं खणी चइजे त इस्लाम खे ढालण जी कोशिशि कंदासीं। हालांकि इस्लाम यूनिक आहे। काइनात में जेकॾहिं को लीडिंग रिलीजन आहे त उहो इस्लाम आहे। जेकॾहिं रीडिंग रोल आहिनि तॾहिं बि इस्लाम जा आहिनि। त असांखे इन ॾिस में इहो जेको आहे करणु खपे त हर इंसान जी असां इज़त कयूं, उन सां मुहबत कयूं, पंहिंजे पाड़े वारनि सां प्यारु कयूं। ऐं हिन महीने बिल्कुलु ऐं हिन महीने में कोशिशि करे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि, कोई ईंदो आहे न बाबा मूंखे ॾे, मूंखे मानी कोन्हे, मूंखे बुख लॻी आहे। असां चयो छॾ बाबा इहो पिनंदो आहे। ईअं न आहे, ईअं न आहे। हज़रत अली खां कंहिं पुछो, हज़रत अली फरमायो त भले तव्हां वटि 100 माण्हू अचनि पर 99 माण्हुनि खे तव्हां ख़ाली न मोटायो। कहिड़ी ख़बर पए उन्हनि में को हिकु अहिड़ो माण्हू हुजे जेको वाक़ई हक़ीक़ी हाजतमंद हुजे, ज़रूरतमंद हुजे ऐं सुभाणे वरी तव्हांजो उनजो पुछाणो अलाह सां तव्हां करे। इन जे करे थोरो की घणो ज़रूरु ॾींदा कयो। हा बेशक बेशक। अच्छा ईअं बि त बयानु आहे न त अलाह तबारक व तआला बंदे सां जॾहिं ख़ुदि कलाम थींदा त रब साईं चवंदो त फलाणो बंदो फलाणे ॾींहं ते तो वटि आयो ऐं तो हुनखे जवाबु ॾेई छॾियो जॾहिं त तो वटि उहा हर नेमत मौजूदु हुई जेका मूं तोखे ॾिनी, पर तो हुनखे ख़ाली हथु मोटाए छॾियो। त उहो चवंदो त अलाह साईं मां मूंखे ॼाण न हुई त रब चवंदो त उहो त आऊं हुयुसि, मुंहिंजे तरफ़ खां उबानो मोकिलियल हुयो। सो बेशक तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु फरमायो त 100 माण्हू अचनि त 99 खे ॾियण तव्हां वटि को ख़ाली न वञे। जी कुझु न कुझु तव्हांखे ॾियणु खपे।
अहिड़ा इलाही सारा वाक़िया सरदार दो आलम जी ज़ाते मुक़द्दसा में थी था जी रहिया हाँ, जी हाँ, ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वाक़ियो आहे जेकॾहिं टाइम हुजे त जी जी केवला जी जी प्लीज़। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में आहिनि, मदीने जो माहौल आहे सुभान ऐं अल्लाह, मदीने सुभान में अल्लाह। असहाब जी बज़म आहे। उन बज़म में हिकिड़ी माउ जो ॿारु गुम थी थो वञे। उहा माउ राति जो बेताब थी रोईंदी थी रहे। असहाब उन ॿार खे ॻोल्हनि था, आख़िर में ॿारु मिली थो वञे। ॿार खे उहे असहाब जेके आहिनि न, जी हिकु हाँ। अंदाज़ में जेको आहे जी उनखे हाँ। वठियो पिया अचनि। माउ भॼंदी आई, डुकंदी आई, अची ॿार खे सीने सां लाथईं, चुमू ॾियणु शुरू कयसि, प्यारु ॾियणु शुरू कयसि। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते मुक़द्दसा सभिनीनि असहाबनि खे बीहारे चयो, ऐं मुंहिंजा असहाबो, तव्हां ॾिसो था त माउ कीअं थी प्यारु करे। हुन चयो, या रसूल अल्लाह, चई अल्लाह तव्हां सां इन खां वधीक प्यारु कंदो आहे। मां जेकॾहिं हिन माउ खे चवां हिन ॿार खे साड़, छा हीअ साड़ींदी? चई, या रसूल अल्लाह न। चई, पोइ तव्हांजो दीन बि ईअं ई आहे, जीअं माउ पंहिंजे ॿार सां थी प्यारु करे, तव्हां पंहिंजे दीन सां मकतब सां ईअं प्यारु कयो। सुभान त हीअ त ईसार जो हिकिड़ो दीन आहे, मुहबत जो दीन आहे। बेशक, हीअ त फितरा फसूद अलाए किथां अची विया आहिनि। हाँ सही बात है। यकीनी तौर ते हीअ हिकु अहिड़ो दीन आहे ऐं हिन दीन जी जेकॾहिं हक़ीक़ी माना में परवरिश कजे त को काइनात में माण्हू बुखियो न रहे, को ॾुखियो न रहे, को बेरोज़गार न रहे, को तंगदस्त न रहे, को ज़ेरदस्त न रहे, सभु ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। अच्छा, असां जॾहिं सब्र जी ॻाल्हि कंदा आहियूं त रोज़ो हूअं बि रब पाक ख़ुदि फरमाए थो त मूंखे तव्हांजी बुख ऐं उन सां का गरेज़ न आहे, बुख ऐं उन ते रहण जो नालो रोज़ो न आहे। मां चाहींदसि इन हवाले सां बि तव्हां थोरो बयानु फरमायो। वॾी महिरबानी तव्हांजी। हक़ीक़त में मां साजिर अर्ज़ु कयुमि त हीउ रोज़ो जेको आहे न, तरबियत इंसान जो नालो आहे। वाह वाह। त इंसान जी तरबियत कीअं थियणु खपे? सुबुह थिए थो, तरबियत में तव्हां वुज़ू था कयो, पंहिंजो पाण खे साफ़ था कयो। अल्लाह सुभाणे ज़ाते करीमा, ज़ाते मुक़द्दसा मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन इहो थो चाहे त मुंहिंजो मोमिन, मुंहिंजो मुस्लमान उहो ताज़ो रहे, तवानो रहे, ख़ूबसूरत रहे। हाणे तव्हां ॾिसो, जेकॾहिं मां हितां भॼंदो अचां, थकल अचां, जॾहिं मुंहुं धोईंदुसि त हिकदमि फ्रेश थी वेंदुसि। हीउ वाहिद दीन आहे काइनात जो जेको 5 दफ़ा तव्हांखे मुंहुं धोइण जी तलक़ीन थो करे। माना रसूल ख़ुदा खे सेहतमंद मुआशिरो खपे। अहिड़ो मुआशिरो न खपे जेको सेहतमंद न हुजे, जेको बख़ील हुजे। त अहिड़े तरीक़े सां माना हिन जी जेका शुरूआती थिए थी पई, त इन बुनियाद ते थी थिए त तव्हां पंहिंजो पाण खे उन नहज ते आणियो जंहिं नहज ते इंसान खे हुजणु खपे, उन नहज ते रखो जंहिं नहज ते इंसान जी इंसान भलाई करे सघे। हाँ बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा शहर साहब, माशाअल्लाह, हूअं ई तव्हां त इलाही सुठो पढ़ंदा बि रहंदा आहियो। असां जॾहिं माह रमज़ान जी ॻाल्हि कयूं था, हीउ महीनो हूंदो ई दर हक़ीक़त तरबियत जो महीनो आहे। सो क़ुर पाक त हिकिड़ो वाहिद कलाम आहे जेको बार बार पढ़ण जी तलक़ीन बि कई वई आहे। ऐं सम्झो था त असां वटि जेको क़ुर पाक पढ़ियो वेंदो आहे, हिकु दफ़ो असां कंप्लीट हुनखे कयूं था, पर तर्जुमो घटि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तर्जुमे सां पढ़ी रहिया हूंदा आहिनि, बार बार पढ़ी रहिया हूंदा आहिनि। तव्हांजी छा राय आहे त क़ुर पाक खे कीअं पढ़णु घुरिजे? तव्हां बिल्कुलु सही चयो। साईं बि ताईद कंदो इन ॻाल्हि, कारी साहिब बि ताईद कंदो। क़ुर खे पढ़ण ई माना ते खपे। अब्दुल लतीफ़ शहर साहब, माफ़ु कजो, मां इंटरप्ट कयो आहे। पहिरीं मूंखे इजाज़त ॾियो, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं। प्रोग्राम आहे त ब्रेक जो चयो वञे पियो, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे? टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां जुड़िया रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां हाज़िर थी चुका आहियूं अज़मत रमज़ान में। स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे? टपाल मेज़बान पियण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगर्म रखे थी। असां अॻियां वधूं था लाइव ट्रांसमिशन जी तरफ़। दुरेश वार असां सां गॾु मौजूदु आहे ऐं दुरेश वार, आपसे हम सुनेंगे नातिया कलाम। बिस्मिल्लाह कीजिए। मुझे खता का रिसाला
इंसान मदीने में रह गए, मुझे खता कार सा इंसान मदीने में रह गए, बन के सरकार का मेहमान मदीने में रह गए, मुझे खता कार सा याद आती है मुझे अकेले मदीना की वो बात याद आती है मुझे अकेले मदीना की वो बात कि जिंदा रह गए ना हो तो इंसान मदीने में रह गए, जिंदा रह गए ना हो तो इंसान मदीने में रह गए, बन के सरकार का कि छोड़ आया हूँ दिलो जान, ये कह कर आज़म छोड़ आएगा हूँ दिलो जान, ये कह कर आज़म के आ रहा हूँ मेरा सामान मदीने में रह गए, आ रहा हूँ मेरा सामान मदीने में रह गए, मुझे खता कार सा सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह माशाअल्लाह, सुठो आवाज़ लही, ख़ूबसूरत आवाज़। अच्छा शेर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। मां चाहींदसि त रूहानी ताज़गीअ जे हवाले सां थोरो असीं ॻाल्हायूं, पर इन खां पहिरियां हिकिड़ो सुवालु छॾे चुकसि न।
असां जेकॾहिं क़ुर पाक जी ॻाल्हि कयूं था ऐं क़ुर पाक तर्जुमे सां पढ़ण जी ॻाल्हि कयूं था त इहा शइ शायदि घटि ॾिसण जे लाइ मिलंदी आहे, ॿुधण जे लाइ मिलंदी आहे। हूअं रिसाइट त सभु को करे थो, पर गॾोगॾु तर्जुमो पढ़णु ऐं सम्झणु, छो त क़ुर पाक जे लाइ तलक़ीन कई वई आहे त बार बार पढ़ण वारो किताबु आहे ऐं सम्झण वारो किताबु आहे। जी बिस्मिल्लाह। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई ऐं सही नोटिस वरितो हिन ॻाल्हि जो। हक़ीक़ी माना में क़ुर शरीफ़ नालो ई सम्झ जो आहे। जी हा। अकुल जो नालो आहे ऐं हिकु अहिड़ी शइ जो नालो आहे जेके इंसान जी हक़ीक़ी माना में नशो नमादी करे। पाण सिंपल जेकॾहिं बिस्मिल्लाह रहमान रहीम जी माना खे ॾिसूं कि ॾिसो हिन में तौहीद बि अची वियो। तौहीद अहिड़ो तौहीद आयो कि जंहिंमें असांखे इहो इंडिकेशन थो मिले त उहो जेको आहे जंहिंजो असां शुरू था कयूं कंहिं कम खे, उहो रहमान बि आहे, रहीम बि आहे। वरी जेकॾहिं असां हर निमाज़ में सूरह अलहम्द पढ़ंदा आहियूं त उन में बि असांखे साॻी बक़ाए बाहिमी नज़र थी अचे ऐं अल्लाह सुब्हानो जी हाकमियत नज़र थी अचे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु तारीफ़ूं उन जूं आहिनि, कंहिं ॿिए इंसान जूं न आहिनि। पर छा आहे उहो रहमान बि आहे, रहीम बि आहे। छा असां वटि उहे क्वालिटीज़ आहिनि? छा असां वटि उहे कैपेसिटीज़ आहिनि? छा असांजी उन मुताबिक़ नशो नमा थिए थी? छा असांजे मसाजिद में, असांजे मदारस में, असांजे प्रोग्राम्स में इहे ॻाल्हियूं आहिनि कि असां उअं ई हलूं जीअं अल्लाह थो चाहे? अल्लाह रहमान बि आहे, रहीम बि आहे। त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, त उन मतिलबु रहमान बि आहे, रहीम बि आहे। वरी उहो ॾींहुं क़याम जो जेको आहे सो मालिक आहे। माना हितां असांखे तरबियत थी मिले कि जेकॾहिं को हिसाब किताब जो कंहिंखे ख़ौफ़ हुजे या ख़तरो हुजे त उहो बि उन जो मालिक आहे। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां क़ुर शरीफ़ जी हिकिड़े हर्फ़ जी, हिकिड़े लफ़्ज़ जी माना ॿुधूं, सम्झूं, उन ते अमल कयूं त हीउ मुआशिरो जेको आहे पुरअमन मुआशिरो जुड़ी वञे, हीउ मुआशिरो ख़ूबसूरत मुआशिरो जुड़ी वञे ऐं हीउ ईसार वारो माना मुआशिरो जुड़ी वञे। बेशक तव्हां बिल्कुलु सही चयो त ठहरी ठहरी पढ़ण जो, रुकजी पढ़ण जो त असांखे दर्स मिले थो, पर गॾोगॾु सम्झण ऐं पोइ वरी अमल पहिरां थियण जो। असुल ॻाल्हि आहे अमली। माना अक़ाइदी तौर ते त असां ईअं आहियूं, जेकॾहिं को माण्हू सुम माज़ल्ला कंहिं मासूम खे ॻाल्हाए, अहल बैत खे ॻाल्हाए, असां जान ॾियण लाइ तयारु थी वेंदासीं। को असाब खे ॻाल्हाए, असां जान ॾियण, माना अक़ाइदी तौर ते असां एॾो अॻिते आहियूं। पर जॾहिं अमल जी ॻाल्हि थी अचे, छा असां आमाए मासूमिन जी ज़िंदगी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं था? अहल बैत जी ज़िंदगी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं था? असाबनि जी ज़िंदगी मुताबिक़ ज़िंदगी कोन था गुज़ारियूं? असाब ॾिसो न, जंग जे मैदाननि में तव्हां जेकॾहिं असाबनि जी तारीख़ पढ़ो त उहो माना जॾहिं जाम शहादत जे वेझो हूंदा, पाणी जो हिकिड़ो कटोरो ईंदो त हिकिड़ो कटोरो उहो पाण छॾे ॿिए खे चवंदा आहिनि तूं पी, तोखे वधीक ज़रूरत आहे। उहो वरी अॻिते वधाईंदो, तव्हांजो सभु शहादत खे पहुची वेंदा। छा हींअर असांजे मुआशिरे में आहे? असां हिक ॿिए खे रिकग्नाइज़ ई कोन था कयूं। माना असाब असांखे सेखारींदो हुयो तव्हां हिक ॿिए खे रिकग्नाइज़ कयो ऐं हिक ॿिए खे मञो, हिक ॿिए जो ख़्यालु कयो। माना अमली तौर ते असां तमामु पोइते आहियूं। अक़ाइदी तौर ते भले अॻिते हुजूं, पर अमली तौर ते पोइते हुजूं। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। अब्दुल लतीफ़ शहर साहब पाण एडवोकेट बि आहिनि ऐं माशाअल्लाह सां सुठे अंदाज़ में पढ़नि बि था ऐं किताबनि जा रेफरेंस बि पाण खणी ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ किताबनि खे टच कंदा रहंदा आहिनि। त पोइ उन हवाले सां जेका बि ॻाल्हि ॿोल हूंदी आहे त उहा ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां तमामु नाज़रीन ताईं पहुची रही हूंदी आहे। ऐं माशाअल्लाह सां कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब बि मौजूदु आहिनि। तव्हां खां असां कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो, छा ॿुधाईंदव तव्हां? बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये दिल तेरी यादों से महकता ही रहेगा। ये दिल तेरी यादों से महकता ही रहेगा। ये दिल
यादों से महकता ही रहेगा, तेरा है ये तेरा है ये तेरा ही रहेगा, तेरा है ये तेरा है ये तेरा ही रहेगा। सरकार से मांगो तो सही आल का सदका, सरकार से मांगो तो सही आल का सदका, मिलता है ये मिलता है ये मिलता ही रहेगा, मिलता है ये मिलता है ये मिलता ही रहेगा। ये नाम मोहम्मद है कि रहमत का समंदर, ये नाम मोहम्मद है कि रहमत का समंदर, बहता है ये बहता है ये बहता ही रहेगा, बहता बहता है ये बहता है ये बहता ही रहेगा। तीरों के मुसल्ले पे ये शब्बीर का सजदा, तीरों के मुसल्ले पे ये शब्बीर का सजदा, होता है ये होता है ये होता ही रहेगा, होता है ये होता है ये होता ही रहेगा। क्या लुत्फ हो आका मुझे महशर में ये कह दे, क्या लुत्फ हो आका मुझे महशर में ये कह दे, मेरा है ये मेरा है ये मेरा ही रहेगा, मेरा मेरा है ये मेरा है ये मेरा ही रहेगा। ये दिल तेरी यादों से महकता ही रहेगा। मरहबा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। इलाही सुरूर छाइजी वियो आहे हिन लाइव ट्रांसमिशन में वक़्ति वियो आहे साहीअ जो। असीं साही जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन प्रोग्राम में साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान पियण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी। तव्हां असां सां जुड़िया रहिजो।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल लाइव ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। ऐं हर साल कोशिशि हूंदी आहे त ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचायूं। इहा सादत नसीब थींदी आहे, हिन पूरी ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण जी सादत नसीब थिए थी। ऐं हर ॾींहं ते कोशिशि हूंदी आहे त वना हूअं त आलमदीन मौजूदु रहनि था हर असांजी ट्रांसमिशन में हर रोज़े ते, पर चाहींदा आहियूं त असां वटि यूथ मेंबर्स बि मौजूदु हुजनि। नातिया कलाम पढ़ंदड़ काफ़ी अहिड़ा नौजवान आहिनि जेके ख़ूबसूरत अंदाज़ में पढ़नि था, जिनजो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं मेहरान टेलीविज़न जी हिन स्क्रीन ते हेठि नंबर बि हली रहियो आहे, तव्हां डायल करे सघो था। तव्हां जेकॾहिं हिन ट्रांसमिशन में शरीक थियणु चाहियो त पोयां कंट्रोल रूम में असांजा साथी मौजूदु आहिनि, डायरेक्टर साहब ख़ुदि मौजूदु आहिनि, तव्हां उन्हनि सां बि ॻाल्हाए सघो था ऐं हिन ट्रांसमिशन जो हिसो बणिजी सघो था ईंदड़ जेके रोज़ा आहिनि उन्हनि ॾींहंनि में। नाज़रीन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान पियण सां हिकु नवजोश ऐं ताज़गी मिले थी, जेका सॼो ॾींहुं तव्हांखे ताज़ो ऐं तवानो रखे थी। ऐं हूअं बि चाहींदा आहियूं पाण सहरी जे वक़्तु चाहींदा आहियूं त हिकिड़ो कप जेको आहे चांहि जो ज़रूरु हुजे। टपाल मेज़बान सुठो ऑप्शन आहे जेको सॼो ॾींहुं तव्हांखे ताज़ो ऐं तवानो रखे थो। अॻियां वधूं था, दुरेश वार सां गॾु मौजूदु आहे। दुरेश वार खां नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं, पर पहिरियों अब्दुल लतीफ़ शर साहिब जी तरफ़ अॻियां वधूं था। अच्छा, मूं पहिरीं चयो त रूहानी ताज़गी लफ़्ज़ ॿुधण में ई ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे, त रूहानी ताज़गी मां चाहींदसि इन हवाले सां तव्हां ॻाल्हायो प्रोग्राम में। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। असल में हिकिड़ी जिस्मानी ताज़गी हूंदी आहे। अच्छा, जिस्मानी ताज़गी असां कीअं वेंदी आहे? वज़ू कयूं था, गुसल कयूं था पिया, क़ुर जी तलावत ॿुधूं था, कननि खे ताज़गी थी मिले, क़ुर शरीफ़ खे ॾिसूं था पिया, अखियुनि खे ताज़गी थी मिले, पाणी पीऊं था, जिस्म खे ताज़गी। ॿी हूंदी आहे रूहानी ताज़गी। रूह अॼु ताईं कंहिं ॾिठो न आहे, त रूह जी कैफ़ियत खे त महसूसु करे सघिजे थो, पर रूह खे बज़ाहिर ताज़गी कीअं थी मिले? त उहा इन तरीक़े सां थी मिले जॾहिं माण्हू हक़ीक़ी तौर ते जेके इंसान जा जेके इक़्तिदार आहिनि उहे उन वटि हुजनि। माना हुन में वटि रूह में माना हुनजे अंदरि में इंसानियत हुजणु खपे। ऐं रूहानी ताज़ियत जे लाइ रोज़ो हिकिड़ी बहितरीनु शइ रही आहे। कीअं बहितरीनु शइ रही आहे कि ॿिए हर अमल में जेकॾहिं तव्हां का यतीम सां चङाई था कयो, तव्हां कंहिं ग़रीब सां चङाई था कयो, पाड़े वारे सां चङाई था कयो, मरीज़ सां चङाई था कयो, त हिकु दुनिया 70 आख़िरत आहे। उनजी अलाह सुब्हानो ज़ात तरफ़ां हिकिड़ी माना मिक़दार ॾेई छॾी आहे, बाबा हेतिरी हूंदी। पर रोज़े जी जेका रूहानी कैफ़ियत आहे, रोज़े जो जेको सवाबु आहे, उहो अलाह सुब्हानो ज़ात मुक़द्दस थी फरमाए त उनजो सवाबु आउं तव्हांखे पाण ॾींदुसि। इन मां तव्हां अंदाज़ो कयो त हीअ जेका रूहानी कैफ़ियत आहे, हीअ जेको रूहानी तव्हांजो सफ़र आहे, उहो केॾो वॾो मज़बूत आहे, जंहिंजी माना का लिमिटेशन ई नथी करे सघिजे। अलाह त ओतिरो ॾींदो जंहिंजी लिमिटेशन न हुजे। बिल्कुलु। त अहिड़े तरीक़े सां सम्झी सघिजे थो त रूह खे जेकॾहिं माण्हू राज़ी रखिणो आहे त पोइ तलावत क़ुर पाक कंदो, जेका रमज़ान अल मुबारक में कई थी वञे। रूह खे माण्हू जेकॾहिं ताज़गी ॾींदो त पंहिंजे ग़रीबनि सां यतीमनि सां भलो ईंदो, ताकी रूह खे ताज़गी मिले। माना रूह जेको आहे ईसार जो नालो आहे ऐं माना हिकिड़ी क़ुर्बानी जो नालो आहे। रूह खे रूहानियत तॾहिं मिलंदी आहे जॾहिं इंसान के चङा अमल कंदो आहे। अहिड़े तरीक़े सां रूहानियत माण्हू खे मिले थी, जंहिं तरीक़े सां असांखे ताज़गी तॾहिं मिलंदी जॾहिं असां को चङो कमु कंदासीं। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। असां अव्हां सभिनीनि खे अल्लाह तबारक व तआला नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं चवंदा आहिनि न, नियतुनि ते दारो मदार हूंदो आहे, त बसि नियतूं रब बि हूअं ई नियतूं ई ॾिसंदो आहे इंसान जूं। अच्छा दुरेश बात तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था, आपसे कुछ सुनेंगे, बिस्मिल्लाह कीजिए। करम के आशियाने कि क्या बात है, करम के आशियाने कि क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। फातिमा
हुसैनो हसन पंजतन के घराने की क्या बात है, पंजतन के घराने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। और एक घर जो मिले शेर सरकार में, एक घर जो मिले शेर सरकार में, एक घर जो मिले शेर सरकार में, फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है, फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। और क्या खूबसूरत शेर कि चढ़े के नेज़े पे जैसे पड़गा अपने, चढ़े के नेज़े पे जैसे पड़गा अपने, चढ़ गए के नेज़े पे जैसे पड़गा अपने, ऐसे कुल्ला सुनाने की क्या बात है, ऐसे कुल्ला सुनाने से कुल्ला सुनाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है, करम के आशियाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, आपके आस्ताने की कतई क्या कलामी माफ़ बात है। रूहानियत जो तव्हां सुवाल मूंखां पुछो पर हक़ीक़तन जवाब दिरेश वार ॾेई छॾियो। करबला जो तज़किरो करे, हसन हुसैन जो। सुभान अल्लाह, सुभान हक़ीक़ी अल्लाह। रूहानियत त आहे ई उते न। बेशक बेशक। अच्छा, असां साही जी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं शुक्रगुज़ार आहियां हाफ़िज़ आमिर साहब तव्हां सां गॾु मौजूदु रहियो हिन लाइव ट्रांसमिशन में। इन खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे। टपाल मेज़बान पीअण सां हिकिड़ो नओं जोश ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं साही खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। हूअं बि को कमकार कंदा आहियूं न त
उहो कमु कंदे थोरो माना ब्रेक वठणु ज़रूरी हूंदो आहे। उन ई तरह जॾहिं को बि प्रोग्राम कयूं था, का बि ट्रांसमिशन कयूं था, ऐं उहा ट्रांसमिशन जॾहिं लाइव अवां ताईं पहुचाई वेंदी आहे त थोरो ब्रेक वठंदा आहियूं, थोरी साही वठंदा आहियूं, हुन खां पोइ वरी अवां सां गॾु हूंदा आहियूं। ऐं केतिरियूं ई असांजूं, बल्कि हर घर में, केतिरियूं ई न, हर घर में ईअं हूंदो जो माह रमज़ान जो महीनो आहे, माशाअल्लाह ॿियों रोज़ो पाण सभिनीनि खे नसीब थियो आहे त अदियूं असांजूं किचन में मसरूफ़ हूंदियूं, घरनि में रंधणनि खे पंहिंजो वक़्तु ॾींदियूं हूंदियूं, खाधे पीते जूं शयूं तयारु थींदियूं हूंदियूं। अलाह साईं अव्हां ऐं असां सभिनीनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत अता फ़रमाए। माह रमज़ान जो महीनो बेहद ख़ूबसूरत महीनो। नाज़रीन, हिन ट्रांसमिशन सां अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था। हिन वक़्तु असांखे ॿिया महिमान नात ख़्वान आहिनि, ॾाढो सुठो आवाज़ु आहे संदन, सुहिणे आवाज़ जा पाण मालिक आहिनि ऐं पाण जनाब कोठड़ी मां कही आया आहिनि असांजे हिन प्रोग्राम में। ज़ैनुल आबिदीन साहब, तव्हांखे भलीकार चऊं था, अदा ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। ऐं अब्दुल लतीफ़ शहर साहबु, माह रमज़ान जो महीनो ऐं सुहिणी गुफ़्तगू हली रही आहे। मां चाहींदसि त थोरो ज़िक्र इन तरह आहे त जन्नत जा दरवाज़ा खुली वञनि था, जहन्नम जा तमामु दरवाज़ा बंदि कया वञनि था ऐं शैतान खे क़ैद कयो वञे थो। इन हवाले सां तव्हां बयानु फ़रमायो। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई, सही निशानदेही की। इन में कोई शक बि कोन्हे की हिन महीने में शैतान खे बंदि कयो वेंदो आहे ऐं दोज़ख जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। हाणे सम्झण जी ॻाल्हि इहा आहे की इहा हक़ीक़त छा आहे? हक़ीक़त इहा आहे की यकीनी तौर ते असां जेकॾहिं पाण खे उन रूहानी नहज ते पहुचायूं जंहिं नहज ते अल्लाह सुब्हानहू जो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा रहमतुल्लिल आलमीन चाहे थो पियो। जन्नत जा दरवाज़ा असां लाइ कीअं खुलंदा? छो जो असां सुबुह जो उथूं था, इबादत शुरू था कयूं, नमाज़ पढ़ूं था पिया, क़ुर पढ़ूं था पिया, माना असांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। सुभान अल्लाह। हाणे शैतान बंदि कीअं थो थिए? असां नमाज़ पढ़ीसीं, असां रोज़े जी नियत कईसीं, ॿाहिरि निकितासीं, ग़रीब परवरी शुरू कईसीं, कंहिं यतीम खे ॾिनोसीं, कंहिं मिसकीन खे ॾिनोसीं, त माना शैतान चाहींदो इहो आहे त न तव्हां कंहिं मिसकीन खे ॾियो, न कंहिं यतीम खे ॾियो, न तव्हां का चङाई कयो। माना जॾहिं तव्हां चङाई था कयो त ऑटोमेटिक शैतान जो दरवाज़ो बंदि थी थो वञे। ईअं न आहे त असां इहो सम्झूं त भई मलाइक अचनि था पिया, उहो शैतान खे ॿधी था रखनि, न, उहो असांजो पंहिंजो अमल आहे, असांजो पंहिंजो किरदारु आहे त असां पंहिंजो पाण खे हिकु बींग मुस्लिम कीअं असांखे हुजणु खपे, कीअं असांजी ज़िंदगी गुज़ारणु खपे। ऐं हीअ हिकिड़ी तरतीब जी ज़िंदगी आहे। रोज़े रखण जो हिकिड़ो टाइम आहे, तरतीब आहे, रोज़े रखण जी नियत आहे, हिकिड़ी तरतीब आहे, ॾींहुं गुज़ारण जी हिकिड़ी माना तरतीब आहे। ऐं हिन रोज़े में मतिलबु रोज़े जे आलम में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो जो इंसानियत खे जेकॾहिं को सही माना में बचाइण वारो काइनात में को इंसान हुयो, को शख़्सियत हुई, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा, त हुन रोज़े जे लाइ बि असांजे लाइ अहिड़ियूं हदबंदियूं न कयूं अथई जंहिंमें इंसानु हैरान थी वञे, परेशान थी वञे। जीअं माना रोज़े जे लाइ 2-3 माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजे मथां रोज़ो वाजिबु नथो रहे। हिकिड़ो उहो जेको पोढ़ो आहे, उन वटि उहा कुवत कोन्हे, ताक़त कोन्हे, उनजे लाइ ज़बरदस्ती न आहे त उहो रोज़ो रखे। ॿियो उहो जंहिंखे प्यास शिदत सां थींदी हुजे, प्यास बर्दाश्त न करे सघे, उनजे लाइ बि रोज़ो वाजिबु न आहे। 3 उहा औरत जेका हामला हुजे, उनजे लाइ बि न आहे। 4 उहा औरत जेका ॿार खे खीर पियारींदी हुजे। माना इंसानियत जो जेको सही दर्स आहे, सही नशो नमा आहे, उहा रोज़े में आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हिकु माउ पंहिंजे ॿार खे खीर पियारे थी, सम्झो त जन्नत जे दरवाज़े खे संवारे थी पई। माना अहिड़े तरीक़े सां दोज़ख जो दरवाज़ो बंदि थी वियो। छो जो तव्हांजे ॿार जी हक़ीक़ी माना में सही नशो नमा थींदी ऐं सिहतमंद हूंदो त मुआशिरो बि सिहतमंद थींदो। माना तव्हांजी इब्तिदा नंढे ॿार खां थी थिए। ऐं इन जे करे माउ जे हुकूक खे आलम इस्लाम में या इस्लामी फ़िलसफ़े में या मथां रखियो वेंदो आहे। माउ खे जन्नत बि सॼो वियो, ऐं माउ खे माना हिकिड़ो इब्तिदाई ईअं खणी आलमी यूनिवर्सिटी बि सॼो वियो, त उनजो जेकॾहिं तहफ़ुज़ करे थो त इस्लाम करे थो। हा, त अहिड़े तरीक़े सां हिन रमज़ानुल मुबारक में तव्हांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुली था अचनि। छो जो तव्हां क़ुर बि पढ़ो था, नमाज़ बि पढ़ो था, चङाई बि कयो था, भलाई बि कयो था, ऐं दोज़ख जा दरवाज़ा इन जे करे बंदि थी था वञनि जो तव्हां अहिड़ो को कमु ई नथा कयो जो तव्हांखे दोज़ख तव्हांजे हूअं बि चयो वेंदो आहे तव्हांजे अमलनि ते दारोमदार आहे। अमलनि ते दारोमदार आहे। बेशक अमलनि ते इस्लाम त आहे, अमली दीन आहे। इस्लाम त आहे, ज़ुबानी कलामी ॻाल्हियूं त 5 जॻह ते, पर अमली दीन आहे। जी बेशक बेशक। वधीक गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। ज़ैनुल आबिदीन असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो।
हो चंड रोज़ मदीने खां थो लंघी हो मुंहिंजा सैयद खे त सलाम ॾिजा बेसाए गुंबद जे साम्हूं हो मुंहिंजा प्रियनि खे त पैगाम ॾिजा चइजा हो कहिड़ा कहिड़ा ॿुधाया महाल करे वेठो रोज़ रोआं पियो सवाल करे हो मालूम मुंहिंजी हीअ मिल्कियत थई वो मालूम मुंहिंजी हीअ मिल्कियत थई हो मुंहिंजी तलब जी ताग तमाम ॾिजा हो मुंहिंजा अर्ज़याज़ियूं मिंथू मञी हो जिए आऊं चवां तीअं तूं चइजा मुंहिंजा अर्ज़याज़ियूं मिंथू मञी हो जिए आऊं चवां तीअं तूं चइजा हो मुंहिंजो जीउ जुदाईअ में पियो जुरे वो मुंहिंजो जीउ जुदाईअ में पियो जुरे हो मूंखे घोट घुराए आराम ॾिजा ऐं मूं अर्ज़ कयो ज़ियारत लाइ ॿियो परवर पाक जी पारत लाइ हिन महल मुंहिंजी हिन मदाग़ीअ में हो मूंखे घोट घुराए आराम ॾिजा हर आशिक़ रसूल जी तमन्ना त या रसूल अल्लाह हिकु दफ़ो मदीने घुरायो ऐं मदीने घुरायो त पोइ उते ई मौत ॾियो शाइर लिखे थो तमाम मदीने मरां मुले बहारिया हो मूंखे कफन कथो बि उतां जो मिले हो जाए जन्नतुल बक़ीअ में आराम मिले वो जाए जन्नतुल बक़ीअ में आराम मिले हो नी क़यामत ते तू छॾाए जा बेसाए गुंबद जे साम्हूं ओ मुंहिंजा सैयद खे त सलाम ॾिजा सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह अब्दुल लतीफ़ शर साहब माह रमज़ान जो महीनो हुअं ई एॾो ख़ूबसूरत हूंदो आहे मां चाहींदसि
घरनि में हूअं ॾिसो आम ॾींहंनि में मानी गॾु खाइजे थी कोन थी खाइजे एॾो ध्यानु कोन कंदा आहियूं, पर मूंखे लॻंदो आहे त माह रमज़ान मुहबतुनि जो महीनो हूंदो आहे, उन ई तरह पंहिंजाइप जो महीनो हूंदो आहे। सो गॾिजी सॼी रहण जी जेका बरकत आहे उन ते थोरो ॻाल्हाइजो। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई, सही निशानदेही कयो। हक़ीक़त में वरी बि ॻाल्हि साॻी जाइ ते थी वञी बीहे कि इस्लाम जेको असांजो मज़हब आहे उहो तव्हांजी इनफ़रादी ज़िंदगी जी नशो नमा बि करे थो, इज्तिमाही ज़िंदगी जी नशो नमा करे थो, घरेलू ज़िंदगी जी नशो नमा करे थो पियो। माना घण पासा ई जेकॾहिं तरबियत का शइ असांजी करे थी त उहो इस्लाम आहे। ऐं इन में रोज़े खे वॾी अहमियत हासिलु आहे। इन जे करे रसूल अल्लाह सुब्हानहू ज़ाते मुक़द्दस फरमायो त इन जो सवाबु तव्हांखे मां पाण ॾींदुसि। जेका तव्हां ॻाल्हि नोटिस में आंदी आहे इन में वाक़ई हिकिड़ो सच ऐं हिकिड़ो ऊनो जेको आहे हिकिड़ो इसरार आहे। उहो कहिड़ो इसरार आहे कि तव्हां जॾहिं रोज़ो रखो था पिया, तव्हांजो नंढड़ो ॿारु आहे 6 सालनि जो, उहो बि तव्हां सां गॾु वेठो आहे, 80 साल जो पोड़ो आहे उहो बि गॾु वेठो आहे, ऐं सभु हिक ॿिए खे मुहबत जी निगाह सां पिया ॾिसो। माना मुआशिरो छा थो चाहे, तव्हां में मुहबत हुजे, तव्हां में ईसार हुजे। अहिड़े तरीक़े सां वरी जॾहिं असां मस्जिद ॾे पंहिंजा क़दम खणूं था पिया ऐं क़दम क़दम ते अल्लाह सुब्हानहू जा मलाइक असांजे मथां रहमतूं पिया माण्हू मस्जिद में पहुचूं था पिया त मस्जिद में बि कंहिंजो मुंहुं सुजल कोन्हे, सभु को हिक ॿिए सां प्यार सां पियो ॾिसे, मुहबत सां पियो ॾिसे, ऐं हिक ॿिए खां पुछूं पिया त बाबा तुंहिंजो रमज़ान कीअं पियो हले, तूं रमज़ान में पंहिंजा प्रोग्राम्स कीअं थो करे। ऐं वरी असांजा जेके आलमी दीन आहिनि, मुहक़िक़ आहिनि, उहे वरी पुछंदा आहिनि त बाबा तव्हां पंहिंजे पाड़े में कंहिंसां चङाई कई, तव्हांजी का भेण, को तव्हांजो भाउ, को तव्हांजो पाड़ेसरी, को हाजतमंद, को ज़रूरतमंद त न आहे। माना इन मञा ख़बर इहा थी पए त जेकॾहिं को हक़ीक़ी मुआशिरो जोड़ण में असांजी वॾी मददगार साबित का शइ कुवत आहे त उहो रमज़ानुल मुबारक आहे। त असां उन रमज़ानुल मुबारक मां इस्तिफ़ादो न वठंदा आहियूं, न वरी असां अहिड़े क़िस्म जा इज्तिमाही प्रोग्राम तरतीब ॾींदा आहियूं जंहिंमें माण्हू खे असां इहो ॿुधायूं त बाबा हीउ महीनो ई अथव जंहिं महीने में तव्हां पंहिंजे ज़िंदगी खे बि संवारे सघो था, ॿियनि जी ज़िंदगी खे बि संवारे सघो था पिया। हाणे तव्हां अंदाज़ो कयो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बुखायल आहे, उन वीचारे खे सिर्फ़ु हिकिड़े किले अटे जी ज़रूरत आहे, वधीक बि न अथसि, हिकिड़ो किलो अटे जी ज़रूरत आहे। पर असां जेकॾहिं उनखे इग्नोर करे छॾियूं ऐं हुनजी ख़ुदा न करे मौत थी वञे, बुख विघे, त उनजो जवाबदार केरु हूंदो? असां हूंदासीं। छो जो असां उन मुआशिरे खे इहा तरबियत ई न ॾिनी आहे। असां तरबियत इहा ॾिनी आहे त इहो कूड़ थो हणे, न कूड़ थी सघे थो हणंदो बि हुजे, पर असांखे उन नज़र ते नज़र न आहे रखणी, असांखे इन ते रखणी आहे हीउ सच थो चवे, इन जे करे हिन जी मदद करणु खपे। इहो रमज़ानुल मुबारक आहे जंहिंमें फितरा बि आहिनि, ज़कात बि आहे, जंहिंमें क़ुरान बि आहे, फज़ीलत बि आहे, अजिज़ बि आहे, इंसारी बि आहे, इबादत बि आहे, रियाज़त बि आहे। ऐं हिन महीने में दुआ त मक़बूल थींदी आहे, नामक़बूल थियण जो त सुवाल ई पैदा नथो थिए। हा बेशक बेशक, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे। अच्छा, दुआ जी क़बूलियत जे हवाले सां बि मां थोरो चाहींदसि ज़िक्र करियो। हूअं बि बयानु असां पढ़ंदा आया आहियूं, ॿुधंदा आया आहियूं त दुआ उहा वाहिद इबादत आहे, इबादत जो मग़ज़ जंहिंखे असीं चऊं था, ऐं दुआ कॾहिं बि राइज़ान कोन वेंदी आहे, क़बूल थींदी आहे। ऐं जेकॾहिं महसूसु इंसान खे थिए थो, इंसानु आहे न, महसूसु थिए थो दुआ क़बूल कोन थिए त उनजो अजुर बि मौजूदु आहे, इंसानु उनजो काथो नथो लॻाए सघे केतिरो अजुर मौजूदु आहे। जी प्लीज़। तव्हां बिल्कुलु सच चयो। असल में इंसान खे दुआ जेका असां घुरंदा आहियूं न, उहा रद्द न थींदी आहे। बेशक उन टाइम जो तयन सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहू ज़ाते मुक़द्दस वटि हूंदो आहे त इहा दुआ हिन जी कॾहिं क़बूल थियणु खपे ऐं कॾहिं हिन जे लाइ फ़ाइदेमंद थींदी। त दुआ जे लाइ हिकिड़ो जुमिलो नंढड़ो हज़रत अली जो जुमिलो आहे, या सरी रिज़ा इग़फ़िर लिमन ला युमिलक इला दुआ, ऐं जल्दी राज़ी थियण वारा रब, मुंहिंजे दामन में दुआ खां सवाइ कुझु बि न आहे। छो दुआ हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजे लाइ तव्हांखे ख़र्चु करिणो कोन थो पए, जंहिंजे लाइ तव्हांखे एहतमाम करिणो कोन थो पए। तव्हांखे सिर्फ़ु जेको तव्हां हींअर जुमिलो चयो पिया नियत जो दारो मदार, तव्हांजी नियत नेक हुजे, अलाह खां घुरो, अलाह खां घुरो ऐं अलाह न ॾे, इहो नामुमकिन शइ आहे। त हिन रमज़ानुल मुबारक में दुआऊं इन जे करे वधीक मक़बूल थींदियूं आहिनि, क़बूल थींदियूं आहिनि, जो हिन महीने में माण्हू मुसलसल इबादत में थो रहे, केॾी महिल क़ुरान पढ़े थो त केॾी महिल क़ुरान ॿुधे थो, ऐं केॾी महिल कंहिंखे रोज़ो इफ़्तार कराए थो त केॾी महिल पाण इफ़्तार करणु वञे थो पियो। त अहिड़े तरीक़े सां हू जॾहिं हिकिड़ो माण्हू 24 कलाक गुनाहनि खां पाक आहे त उन माण्हू जी दुआ रद्द थियणु नामुमकिनात में शामिल आहे। बेशक हू ॾेई पचारींदो कोन आहे। हा, ॾेई न पचारे। इंसान जी ज़ात आहे, इंसान ॾेई पचारे वठंदो आहे, चई वठंदो आहे, तानो ॾेई वठंदो आहे, पर रब जी वाहिद ज़ात आहे जेका ॾेई कॾहिं ॾेई न पचारे। अच्छा जनाब, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ वरी हिन ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु साहीअ जो थी पियो आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर सां आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में
बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में नंढड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। ट्रांसमिशन अव्हां ताईं लाइव हिन वक़्तु पहुचाए रहिया आहियूं ऐं हमेशह कोशिशि हूंदी आहे त नवां चहिरा मौजूदु हुजनि हिन ट्रांसमिशन में। ऐं मां बार बार इहो बि अनाउंस करियां पई त जेके बि नात ख़्वान हज़रात हिन वक़्तु ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची रही आहे। मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन अव्हां जे साम्हूं आहे। तव्हांजे घर में तव्हांजी अदी, तव्हांजी भेण, कंहिंजो आवाज़ जेकॾहिं ख़ूबसूरत आहे त हीअ अङण तव्हांजे लाइ आहे, हीअ ट्रांसमिशन अव्हांजे लाइ आहे ऐं चाहींदासीं त अव्हांखे हिन ट्रांसमिशन में असीं शामिलु करे सघूं। मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि, असांजा हाज़रीन मौजूदु आहिनि। नाज़रीन ताईं ट्रांसमिशन पहुचायूं पिया। घणो टाइम बिल्कुलु बि कोन थी वठां। कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब मौजूदु आहिनि। सो नईम ताहिरी साहब, तव्हां खां कुझु ॿुधूं, बिस्मिल्लाह कयो। ऐं चवंदा आहिनि न त दुरूद पढ़ कर अगर कोई इब्तिदा ना करे तो सिर्फ चाहिए कि वो ज़िक्र मुस्तफ़ा ना करे, और खुदा का ज़िक्र करे, ज़िक्र मुस्तफ़ा ना करे, मेरे मुंह में हो ऐसी ज़ुबान खुदा ना करे। बिस्मिल्लाह। में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है, साहे में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है, साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है, किस्मत ये हमारी है, कुर्बान दिलो जा है, क्या शान तुम्हारी है, कुर्बान दिलो जा है, क्या शान तुम्हारी है, चेहरा तेरा दिलकश है, सूरत तेरी प्यारी है, चेहरा तेरा दिलकश है, सूरत तेरी प्यारी है, सूरत तेरी प्यारी है, जिसने तुम्हें देखा है सौजा से बीवारी है, जिसने तुम्हें देखा है सौजा से बीवारी है, क्या पेश करूं तुमको क्या चीज हमारी है, क्या पेश करूं तुमको क्या चीज हमारी है, क्या चीज हमारी है, ये
दिल भी तुम्हारा है, ये जान भी तुम्हारी है, ये दिल भी तुम्हारा है, ये जान भी तुम्हारी है। हम छोड़ के इस दर को जाएं तो कहाँ जाएं, हम छोड़ के इस दर को जाएं तो कहाँ जाएं, जाएं तो कहाँ जाएं, ये उम्र तुम्हारे ही टुकड़ों पे गुजारी है, ये उम्र तुम्हारे ही टुकड़ों पे गुजारी है। कुर्बान दिलो जा है, क्या शान तुम्हारी है। कुर्बान दिलो जा है, मरहबा, क्या शान माशा, तुम्हारी है। बेशक, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। इलाही बेशक। ख़ूबसूरत कलाम। अब्दुल लतीफ़ शर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि। अच्छा, हूअं ॾिसंदा आहियूं पाण सभिनीनि जा सोशल अकाउंट्स आहिनि, काफ़ी सारा ग्रुप्स ॾिसंदा आहियूं त माह रमज़ान में भलाई जा कम करे रहिया हूंदा आहिनि। अच्छा, चयो वेंदो आहे त जेको साहिब हैसियत आहे यकीनन उन ते फ़र्ज़ु आहे त उहो ग़रीबनि जी मदद करे, पर असां वटि वरी चयो वेंदो आहे त जंगल में मोर नाचा किसने देखा, सही। हुन खां पोइ पिक्चर्स जेको आहे सो अपलोड कयूं वेंदियूं आहिनि। जेको मुस्तहक हूंदो आहे, मूंखे लॻंदो आहे उहो वीचारो किथे न किथे रहिजी वञे, सफ़ेद पोश इंसान। ऐं इस्लाम में बि कुझु इन तरह बयानु थियल आहे त तव्हां हिकु हथ सां जॾहिं ॾियो था ॿिए हथ खे बि ख़बर न पए। मां चाहींदसि हिन हवाले सां थोरो ॻाल्हायो। असल में बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। इस्लाम में जेके आहिनि इलाही सारियूं मतिलबु लिमिटेशन्स आहिनि, माना हदबंदियूं आहिनि। वरी इलाही सारा तरीक़ा बि आहिनि, वरी इलाही सारा तरीक़ा जेके आहिनि उहे माण्हुनि जे लाइ माना दरवाज़ा ओपन बि कनि था पिया। ऐं इस्लाम में जेको बहितरीनु तरीक़ो माना असांखे ॿुधायो वियो आहे उहो इहो ॿुधायो वियो आहे त तव्हां जॾहिं बि ख़ैरु कयो, ख़ैरात कयो त पंहिंजनि खां कयो। उनजो सबबु छा आहे, पंहिंजनि खे तव्हां ॼाणो था, पंहिंजनि खे तव्हां सुञाणो था, उन्हनि जे ग़ुरबत जी तव्हांखे ख़बर आहे। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे खे ॾींदव न, उहा न तव्हांखे ख़बर पवंदी न हुनखे ख़बर पवंदी। पर जॾहिं तव्हां ॿिए खे ॾींदव, मे बी उहो ज़रूरतमंद हुजे, हाजतमंद हुजे, मे बी न बि हुजे, त इन जे करे चवंदा आहिनि चैरिटी बिगिन्स फ्रॉम होम। तव्हांजे पंहिंजे घर खां ई जेको आहे ख़ैरात शुरू थींदी आहे। त इन में यकीनी तौर ते इलाही सारियूं अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि अॼुकल्ह जे दौर में, ग़ुरबत एॾी वधी वई आहे जंहिंजो तख़मीनो नथो लॻाए सघे। सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि उहे माना हींअर मोहताज थी विया आहिनि त असांखे ॿिनि वक़्तनि जी मानी इज़त सां मिले। मां सोशल अकाउंट जी तव्हां ॻाल्हि कई, उते मां ॾिठुमि त हिकिड़ी औरत, ॾाढी ख़ूबसूरत औरत, नंढो ॿारु उन्हनि जे हंज में हो, उहा ॿुधाए पई त मां जेको आहे सो इहे अंडा विकिणां थी या जेको बि कयां थी पई, उन मञा सिर्फ़ु असांखे राति जी मानी नसीब थी थिए। जेकॾहिं असां सुबुह जी मानी था खाऊं त असांखे रेंट जेको आहे घर जो उहो नथा ॾेई सघूं। त हाणे इन में इहा मुआशिरे जी ज़रूरत आहे त अहिड़ी औरत खे जेका नंढे ॿार जी माउ आहे ऐं उनजी ज़िंदगी मतिलबु जेका लाइफ सारी उनजी जेका एज आहे उहा बि एॾी वॾी न आहे, त उनखे अहिड़े ई अंदाज़ में ॾियणु खपे त हुनजो जेको माना इज़त आहे उहा इज़त नफ़्स मजरू न थिए ऐं उनजी इज़त बि महफ़ूज़ रखे। ऐं इहो कमु कंहिं ते आहे, असां ते आहे। इहा वॾी ज़िम्मेवारी कंहिं ते आहे, पाड़े वारे ते आहे, जंहिंखे बाज़ाब्ता तौर ते ख़बर आहे त हीअ माई मुस्तहिक आहे, हीअ माई ग़रीब आहे, हीअ माण्हू ग़रीब आहे, हीअ माण्हू मुस्तहिक आहे। त उन ॾिस में असांजे मुआशिरे जी जेका हक़ीक़ी माना में नशो निमा जो सरचश्मो या नशो निमा जो जेको सिरो आहे उहो मसाजिद ते आहे। पर असांजी मसाजिद में अहिड़े क़िस्म जा तस्करा नथा थियनि, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स बि नथा थियनि। असांजे मसाजिद में मां तनक़ीद नथो कयां, हिन तनक़ीद जे करे मां पाण ख़ुदि बि तनक़ीद जो निशानो थी सघां थो पियो। असांजे आलम जो इहो कमु आहे त पंहिंजी मस्जिद में अहिड़े क़िस्म जो दर्स ॾिए जंहिं मां इहा ॻाल्हि वाज़े थिए त बाबा तव्हां पंहिंजे पाड़े में अवल ॾिसो
ऐं उन खां पोइ तव्हां ओसे पासे ॾिसो अफ्रीकन मस्जिद जे जेको आहे जामे मस्जिद जे पेश इमाम चयो त जेको माण्हू हिकु ग़रीब माण्हू जी किफ़ालत थो करे ॼण उन एयर कंडीशन मस्जिद ठाहे छॾी हा हा त माना इंसान वधीक अहम आहे हा बेशक इंसान जी अहमियत आहे बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा मां आई वॉन्ट टू क्लियर वन थिंग मां ॻाल्हि कई सोशल अकाउंट्स जी ऐं काफ़ी सारा ग्रुप्स सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि मुंहिंजो चवण जो इहो बिल्कुलु मक़सदु न आहे त असां जेको आहे फ़ोटोग्राफी न करियूं माना कमकार खे बि हिकिड़ो न तरीक़े सां हलाइणो पवंदो आहे ऐं तव्हां जेकॾहिं सुठो कमु कयो पिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मदद सां उहो कमु थी रहियो हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं सम टाइम इन्हनि शयुनि जी असांखे ज़रूरत बि यकीनन पवंदी आहे ऐं सभु फिलैंथ्रोपिस्ट जेके बि सुठो कमु करे रहिया आहिनि अव्हां केतिरे ई टाइम खां सुठो कमु कयो आहे सभिनीनि खे चवंदा आहिनि न त अॼुकल्ह जे दौर में कोई बि बेवकूफ़ न आहे हर कंहिंखे अकुलु आहे हर कंहिंखे ख़बर आहे त कहिड़ो कमु कीअं करिणो आहे पर जेको मुस्तहिक़ आहे उन ताईं रसाई जेको आहे न उहा हुजणु घुरिजे उनजो हक़ु उन ताईं घटि में घटि पहुचणु घुरिजे अच्छा उन खां अलावा असां मस्जिदुनि जी बि ज़िक्र करे चुका आहियो मां चाहींदसि त जीअं सफ़ूं तयारु थींदियूं आहिनि जंहिं अंदाज़ में नमाज़ अदा कई वेंदी आहे सो तरीक़ेकार छा हूंदो आहे हिकिड़ो नौजवान अचे थो तकड़ में ऐं उहो जेको आहे सो अॻियां वञण जी कोशिशि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे करे रहियो हूंदो आहे सो मां चाहींदसि तरीक़ेकार ते थोरो ॻाल्हायो असल में ॾिसो न क़िबला तशरीफ़ फरमा थिया आहिनि कारी क़ुर वेठो आहे परियां हाफ़िज़ क़ुर वेठा आहिनि ऐं मज़ाहिब सां मुंसलिक माण्हू आहिनि बिल्कुलु असां जॾहिं सिरबंदी कंदा आहियूं त अवल असांजो जेको आहे पेश इमाम हूंदो आहे पोइ जॾहिं असां तकबीर हणंदा आहियूं त हिकदमि जेको पेश इमाम जे पोयां माण्हू हूंदो आहे न उहो पहिरियों तकबीर हणंदो आहे उनखां पोइ राइट वारा शुरू थींदा आहिनि पोइ लेफ्ट वारा शुरू थींदा आहिनि उनखां पोइ पोयां जेके आहिनि उनखे जॉइन कंदा आहिनि माना जेको तसलसुल आहे न उहो बरक़रार रहे हाणे तसलसुल बरक़रार छो रहे उनजे लाइ हिकिड़ी शइ इहा आहे त जेको ॿाहिरियों ईंदो त ॿियनि जो तसलसुल टोड़ींदो जी हा माना जेका हक़ीक़ी माना में असां नियत कयूं था उन में ख़लल पवंदो इन जे करे ॿाहिरां जेको अचे माण्हू अचे थो पियो उनखे जेका ख़ाली जॻह मिले उते उनखे बीहणु खपे छो जो तहज़ीब ऐं तमंदन जो जेकॾहिं नालो आहे त उहो इस्लाम आहे ॿी शइ इहा आहे त माना तसलसुल जो मक़सदु इहो आहे की इस्लाम असांखे इहो सेखारे थो पियो त तव्हांजे भरिसां वारो जेको बीठो आहे अवल तव्हां उनजो ख़्यालु कयो ईअं न कयो जो तव्हां 8 माण्हू छॾे वरी अॻिते वञी हथु वधायो माना विच में 3 माण्हुनि जी तज़लील बि थी वञे ऐं परे माण्हू जेको तव्हां साजिर ॻाल्हि कई उनजो इश्तिहार बि थी वञे की बाबा हिन खे ॾिनो हिननि खे त इस्लाम हिकिड़ो सलीक़े तरीक़े जो नालो आहे ऐं तसलसुल जो नालो आहे ऐं इख़लाक़ जी जेकॾहिं बुनियादु आहे मां त हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां त जी 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 अच्छा माफ़ कजो पाण कंटिन्यू कयूं था लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में मां शामिल कयां थी हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरीमा रहीम ख़ुशि थो ॻाल्हायां इस्लामाबाद खां जी तव्हांखे भली कार चऊं था ख़ुशि आहियो ठीकु आहियो दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह माह रमज़ान जो खोड़ सारी मुबारकूं हुजनि छा चवणु चाहींदव ख़ैर सलामत बसि रमज़ान शरीफ़ बरकत जे बारे में ॻाल्हाइणो तव्हां सां शरीफ़ थियूं जी जी बिस्मिल्लाह ॿुधायो छा था चवणु चाहियो हा नातनि जो प्रोग्राम बि तव्हांजो हले थो कालियूं रमज़ान शरीफ़ जी बरकत जूं हलनि थियूं जी हा ॾाढो मज़ो अचे थो महिरबानी तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में बाबरकत महीने खे सभिनी मुस्लमाननि खे सुठे नमूने सां ऐं उन ई तरीक़े सां जेको रहमत ऐं बरकत आहे रमज़ान शरीफ़ जी 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 उन खे मद्देनज़र रखे ऐं अमल करणु खपनि बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो तव्हांजी महिरबानी लाइव ट्रांसमिशन में तव्हां शामिल थियो स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो तमामु व्यूअर्स जेके शामिल थियणु चाहिनि था तव्हां ज़रूरु नंबर डायल कयो घर जो हुन कॉर्नर में वेझो जिते तव्हांखे कोई ॿियो डिस्टर्ब न करे या पोइ टेलीविज़न जो आवाज़ु तव्हांखे डिस्टर्ब न करे तव्हां प्रोग्राम में शामिल थी सघो था हिन ट्रांसमिशन में तव्हां पंहिंजो हिसो जोड़े सघो था या को सवाल करणु चाहियो त तव्हां उहो बि करे सघो था अॻियां वधूं था जी बिस्मिल्लाह तव्हांजी ॻाल्हि विच में कटिजी वई अलाए किथे बि ॻाल्हायो हा जॾहिं असीं माना ॻाल्हि कयूं था पंहिंजे तमामु उन्हनि मस्जिदुनि जी तमामु सिफ़ात जी जॾहिं ॻाल्हि कयूं था अच्छा ॿियो तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलियां की काइनात में जेकॾहिं पहिरीं का सेक्रेटरेट हुई त उहा मस्जिद हुई हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते मुक़द्दसा जेके बि माना एक्टिविटीज़ हूंदियूं सोशल एक्टिविटीज़ हूंदियूं इकनॉमिक एक्टिविटीज़ हूंदियूं वार जूं एक्टिविटीज़ हूंदियूं सभु मसाजिद में थींदियूं त मस्जिद जेको आहे हिकिड़ी मेन सेक्रेटरेट हूंदी जेका उते जेके माना स्टेट जा वहिंवार हूंदा उते असां जेको आहे उन्हनि खे सरअंजाम ॾींदा हुआसीं हींअर असां उन मस्जिद खां रोल खसे वरितो आहे असां वारी मस्जिद जेको आहे उहो किरदारु अदा नथी करे जेका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठाही हक़ीक़त में थियणु इहो खपे त तव्हांजी जेका पाड़े जी मस्जिद आहे उहा मस्जिद हिकिड़ो तव्हांजो सोशो इकनॉमिक वेलफेयर
माना हिकिड़ो सिस्टम हुजणु खपे, इंस्टीट्यूशन हुजणु खपे। ऐं हर माण्हू जेको आहे उते अचे, पंहिंजो जेको आहे मसइलो मौलवी साहिब खे ॿुधाए, मौलवी साहिब चइनि माण्हुनि खे ॿुधाए। इन सां छा थींदो त हिकिड़ो त तव्हांजे नौजवान जेके आहिनि उन्हनि जी नशोनुमा थींदी। अॼुकल्ह जेके वॾा प्रॉब्लम्स आहिनि रिश्तेदारनि जा उहे तव्हांजा हल थी वेंदा। अॼुकल्ह जेके वॾा प्रॉब्लम आहिनि तव्हांजा मतिलबु रोज़गार जा उहे हल थी वेंदा। माना हिकिड़ो साहिब हैसियत माण्हू आहे, उनखे ख़बर आहे त मूं वटि एम्प्लॉयमेंट आहे। ॿियो माण्हू आहे जेको बेरोज़गार आहे, उनखे ख़बर आहे मूंखे एम्प्लॉयमेंट कोन थी मिले। पर जेकॾहिं मस्जिद तव्हांजी फाल हूंदी ऐं मौलवी साहिब सां राब्ते में हूंदो हर माण्हू, त जेको एम्प्लॉयमेंट ॾींदड़ हूंदो उनखे बि सुठो एम्प्लॉय मिली वेंदो। त अहिड़े तरीक़े सां मस्जिद खे असांखे उन नहज ते आणणु खपे जंहिं नहज ते सरदार दो आलम जी ज़ाते मुक़द्दसा हिन मस्जिद खे बीहारियो। असां उन नहज ते न आहियूं। मस्जिद हिकिड़ो तमामु वॾो इंस्टीट्यूशन आहे। अॼु बि जेकॾहिं अमेरिका ख़ौफ़ज़दा आहे त तव्हांजी मस्जिद मां ख़ौफ़ज़दा अथव, तव्हांजे कंहिं फ़िक्र मां या नज़रिए मां कोन्हे ख़ौफ़। अच्छा, पाण वधीक कंटिन्यू कयूं था, ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं बेशक इहा ॻाल्हि ठीकु आहे, दुरुस्त आहे त पहिरीं जे टाइम खे हिन टाइम खे थोरो जेकॾहिं हुनजो कंपेरिज़न कजे थो त इहा शइ असांखे कोन थी मिले, उहे डिस्कशन्स असांखे कोन था मिलनि, मसइलनि जा जेके हल आहिनि उहे असांखे कोन था मिलनि। नाज़रीन, वधूं था साही जी तरफ़। अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में, जंहिंमें साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अॻियां वधूं था ऐं नंढो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ चाहींदा आहियूं त ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत अंदाज़ में ॿीहर आवाज़ ताईं पहुचायूं। ज़ैनुल आबिदीन तव्हां मौजूदु आहियो, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। हिन दर्द जे मारनि जा आका दरमान अमी आयो, साहिब तसखावत जा सुल्तान अमी आयो, हो इकराम अमी आयो, एहसान अमी आयो। ही अखड़ियूं झुकियल गोड़नि सां भरियल हाज़िर जो बीठा आयूं, आका जो कुछ भी आयूं, जहड़ा भी आयूं, सरकार अव्हां जायूं। ए ख़त में रसुल मौलाए कुल, हेते इल्म कुल दाग़ पर दौलत न गले थी का, दरबार आवाजिया में साईं हुज्जत न गले थी का, हो निबड़त सां मिले भांगो, ताकत न हले थी का, छुटू की न अज़ुल कयो पह जो फज़ल, हाज़िर जो बीठा आयूं, आका जो कुछ भी आयूं, जहड़ा भी आयूं,
सरकार अव्हां जायो हसनैन जे सदके में बातिन जी बहारी थे दीदार थिए साईं का कल्ब करारी थे हो कुल वह मन खां आजो इमदाद लगारी थे ए नूरे अज़ल आला अफ़ज़ल सामू जो बेटा आयूं आका जो कुछ भी आयूं जहड़ा भी आयो सरकार अव्हां जा आयूं। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। लतीफ़ साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। हिकु हदीस बि आहे त पूरी इंसान ज़ात इंसानी हक़नि में बराबरि जी शरीक आहे। ॾाढी ख़ूबसूरत हदीस आहे, मां चाहींदसि त हिन हवाले सां तव्हां ॻाल्हायो। इन में को बि शक शुबो कोन्हे को कि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते मुक़द्दसा बराबरी जो मुआशरो क़ाइमु कई ऐं बराबरी जे बुनियादनि ते सभिनीनि खे हक़ूक़ ॾिनो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते करीमा हिकिड़ो दफ़ो हालत जंग में हुया त हिकिड़ो असाबी आयो जंहिं रसूल ख़ुदा जी सुवारी जो फ़र्ज़ अंजाम हथ सां जलियईं। उन वक़्तु जेका हालत ऐं कैफ़ियत हुई या रिक्वायरमेंट जेका हुई, नीड ऑफ आवर जेको हुयो त असांखे जंग जे लाइ तयारी करणी आहे, जंग जा सुवाल पुछणा आहिनि, जंग जे लाइ समर गॾु करिणो आहे। पर उन असाब पुछुसि रसूल ख़ुदा खां अख़बरनी इन दीन कुल ही, मूंखे इहो ॿुधाए त कुल दीन छा आहे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात कुल जो मालिक आहे। जिथे जिथे रब जी रहमत आहे उते उते रसूल ख़ुदा जी बि रहमत आहे। जिथे जिथे रब्बुल आलमीन जो हुकुम हले थो उते उते मुहम्मद मुस्तफ़ा जी रहमत हले थी। पाण सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो फरमायूं, इहो कोन चऊं त ए असहाब निमाज़ पढ़ंदो कर, ए असहाब तूं रोज़ा रखंदो कर, ए असहाब तूं क़ुरान जी तलावत कंदो कर। न, पाण फरमायूं शफ़ के मख़लूक वह व दीन कुल ही, मख़लूक जे मथां शफ़ीक़ थी वञ, इहो ई तुंहिंजो कुल दीन आहे। मालूम छा थियो कि असांखे मख़लूक जे मथां जेको आहे शफ़ीक़ थियणो आहे। मां त ईअं खणी चवां त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में सभु माण्हू पढ़िया लिखिया कोन हुआ। हुननि खे न वही जी ख़बर हुई पूरी, न क़ुरान जी ख़बर आहिनि, पर इहो हुस्न इख़लाक़ हो सरदार दो आलम जो कि हर माण्हू अची रसूल ख़ुदा जे भरिसां चवंदो हो ऐं मोहम्मद ॿुधाए तुंहिंजो कलमो कहिड़ो आहे। हुनजे इख़लाक़ खां मुतासिर थींदा, हुनजी अता खां मुतासिर थींदा, हुनजे ख़ैर खां मुतासिर थींदा। एतिरे क़दुरु जो माना बदूं बि पाण वटि ईंदा हुया रसूल ख़ुदा वटि, त उहो पंहिंजी जेको आहे अबा हेठि करे उनखे पंहिंजे भरिसां विहारींदा, तूं मुंहिंजे भरिसां वेह। त इन खां वधीक काइनात में आला इंसानियत जो, इंसानियत जे इज़त जो मिसाल नथो मिले। उहो मुहम्मद जेको काइनात जे मथां सरदार आहे, उहो मुहम्मद जेको 1.25 लख नबियनि जो सरदार आहे, उहो मुहम्मद जंहिंजो ख़ुदि अली बि कलमो पढ़े, उहो मुहम्मद ग़रीबनि जी ग़रीब परवरी थो करे, मिसकीननि जी मिसकीन परवरी थो करे ऐं हर कंहिंजी जेको आहे माना ख़ैर आफ़ियत थो पुछे। ऐं करीम ऐं शफ़ीक़ बि एॾा, ई ॻाल्हियूं त आम आहिनि पर वरी बि रिपीट थियूं कजनि, एॾा जो माना हिकिड़ी माई हर दफ़े हुननि जे मथां कंडा थी उछले, जॾहिं कंडा न थिले पाण हुन घर पहुची था वञनि, तुंहिंजी तबियत त ठीकु आहे। ही आहे मुहम्मद जो दीन। असां वटि यकीनी तौर ते अहिड़ो दीन हुजणु खपे, अहिड़े दीन जी तरवीज करणु खपे, अहिड़ो दीन ॿुधाइणु खपे, अहिड़ो दीन सेखारणु खपे जंहिंमें असां वटि इंसान जी कम अज़ कम इज़त हुजे। हा बेशक बेशक। मौला अली अलैहिस्सलाम जिन जो कॉल मुबारक आहे त ॿ हंध रहण जे लाइ बहितरीनु आहिनि, या त कंहिंजी दुआ में रहो या त कंहिंजी दिलि में रहो। सो उहा ई ॻाल्हि त वरी बि अमल जी ॻाल्हि अचे थी न, जेसि ताईं अमल ख़ूबसूरत न आहे त तव्हां कंहिंजी दिलि में या कंहिंजी दुआ में नथा रही सघो। ख़ूबसूरत अमल कीअं ॻणाए सघजनि था? ॾिसो न,
हाणे छो त ॾिसो न, इहो ॿिए कंहिंखे माण्हू नथो गणाए, उहो इंसान पंहिंजो पाण खे ई सेटिस्फाई करे सघे थो। छो त तव्हां इहे शयूं काउंट करे कंहिं ॿिए खे नथा साबित करे सघो। ॾिसो न, क़ुर शरीफ़ में आहे फमई अमल मिसकाल ज़र्रतन ख़ैर, हींअर थी सघे थो मुंहिंजे ज़ेर ज़बर में कोई फ़र्क़ु हो, त अलाह सुभाणे मुंहिंजे कलाम में आहे त अलाह कंहिंजी ज़रे बराबरि चङाई रायगान नथो करे। माना तव्हांजे अहमियत जो मीज़ान, तव्हांजे इज़त जो मीज़ान आहे चङाई। जेकॾहिं तव्हां चङाई कंदो तव्हां रिकग्नाइज़ थींदो, जेकॾहिं तव्हां चङाई कंदो तव्हां सुञाता वेंदो, जेकॾहिं तव्हां चङाई कंदो तव्हां ते अलाह जो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा राज़ी थींदो, जेकॾहिं तव्हां चङाई कंदो तव्हां ते अलाह राज़ी थींदो। माना मीज़ान ज़िंदगी जो आहे चङाई। असां चङाई सां इन ते न आहे की मां कंहिंखे काफ़र करार ॾेई छॾियां, इन ते बि न आहे त मां कंहिंखे मुनाफ़िक़ करार ॾेई छॾियां, इन ते बि न आहे त मां सॼो ॾींहुं जेको आहे एॾो हालत ते सजदे में रहां। हालांकि सभ खां वधीक सजदा शैतान ॾिना, पर अलाह वटि मीज़ान इहो आहे त तव्हां केतिरो ख़ैर बरकत ऐं चङाई जा कम था कयो। त इंसान खे हक़ीक़ी माना में पंहिंजो पाण खे जेकॾहिं मतिलबु सुञाणप कराइणी अथसि, अहमियत ॾियणी अथसि, त पोइ चङाई जो रस्तो वठे, ऐं चङाई जो रस्तो हमेशह फलाह ऐं ख़ैर जो रस्तो हूंदो। हा, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अच्छा, हुन खां अलावा हिकिड़ी शइ जेका आम ज़िंदगी में जंहिंखे असां जेको आहे न उन अंदाज़ में सम्झी कोन सघिया आहियूं, गिला ऐं गिबत ॾाढी आम थी चुकी आहे। ऐं माशाअल्लाह असांजो दीन ख़ैर जो दीन आहे, जंहिं दीन में असांखे हर तरफ़ छोटकारे जो रस्तो ज़रूरु असांखे ॼाणायल आहे, पर उहो ई इंसानु वरी बि भुलियल आहे, भुलिजी इंसानु ॿी राह पकिड़े वठंदो आहे। मां चाहींदसि त इन हवाले सां तव्हां बिल्कुलु सही चयो, गिला ऐं गीबत जी सख़्तु ममानत थियल आहे। छो जो असां वटि जेको इस्लाम जो मुआशिरो आहे उहो सिहतमंद मुआशिरो आहे, गिला गीबत ते मबनी मुआशिरो न आहे। गिला ऐं गीबत खे एतिरे ताईं करार ॾिनो वियो आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंजी गिला था कयो, सम्झो पंहिंजे भाउ जो गोश्त था खाओ, मोल भाउ जो गोश्त था खाओ। तव्हां इन मां अंदाज़ो करायो त गिला ऐं गीबत एतिरी नुक़सानदह आहे। हिकिड़ो त माना हिकिड़े माण्हू जी तव्हां डीकरेक्टराइज़ेशन था कयो, ॿियो तव्हां पंहिंजो टाइम बर्बाद था कयो। जेको टाइम तव्हांखे अलाह जे ज़िक्र लाइ ॾियणु खपंदो उहो तव्हां गिला में ॾेई छॾियो, जेको टाइम तव्हांखे औलाद जे भलाई या उनखे तालीम ॾियण में खपंदो उहो तव्हां गिला खे ॾेई छॾियो, जेको टाइम तव्हांखे मस्जिद लाइ खपंदो उहो तव्हां गिला खे ॾेई छॾियो। इन जे करे गिला जी हर लिहाज़ खां ममानियत थियल आहे। ऐं गिला जे लाइ इलाही सारा अहादीस मुक़्तसा बि आहिनि, जंहिंमें रसूल ख़ुदा फ़रमाए थो कि जेको माण्हू गिला करे थो यकीनी तौर ते असांजे मुआशिरे जो हिसो न आहे। त हाणे इन मां अंदाज़ो कयो कि रसूल ख़ुदा जंहिंखे पंहिंजे मुआशिरे जो हिसो ई नथो थियणु ॾिए, त उहो अमल छा असांजे लाइ भलाई जो अमल थी सघे थो, चङाई जो अमल थी सघे थो? कॾहिं बि न। मुआशिरे खे सिहतमंद करे सघे थो? कॾहिं बि न। मुआशिरे खे आला मक़ाम ते पहुचाए सघे थो? कॾहिं बि न। फितनो त पैदा करे सघे थो पियो। हींअर जेके असांजे मुआशिरे में इलाही भंजट आहे, या फितना आहिनि, या फ़साद आहिनि, या जहिड़ा आहिनि, सिर्फ़ु इन जे करे आहिनि त असां गिला जी परवरिश कंदा आहियूं, असां गिला खे ॿुधंदा आहियूं। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं कंहिंखां चङाई करणी हूंदी आहे त भरिसां वेठल माण्हू सां चङाई कोन कंदो आहे, पर जेकॾहिं कंहिंजी बुराई करणी हूंदसि त रक्शे जो भाड़ो भरे बि वञी परे करे हुनजी गिला करे ईंदो आहे त पोइ हीउ माण्हू ईअं अथई। त इन जे करे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो थो चाहे कि गिला खां माण्हू पासो करे, जेको टाइम बचे थो उहो पंहिंजी औलाद खे ॾिए, मस्जिद खे ॾिए। मुआशिरे जी जीअं ख़ूबसूरत दावत थी सघे, सुहिणे अंदाज़ सां तव्हां गुफ़्तगू फरमाई। असां साईं जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां जुड़िया रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे। बिना कंहिं देरि जे अॻियां वधूं था। अब्दुल लतीफ़ शर साहब मौजूदु आहिनि। अॼु गुफ़्तगू असांजी हिन ट्रांसमिशन में करे रहिया आहिनि। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻाल्हि ॿोल रखण जो हर माण्हू जो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे, पर कुझु माण्हुनि जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। दिलि चवंदी आहे त उन्हनि खे ॿुधिजे। पाण जनाब उन्हनि मां हिकु आहिनि। अच्छा जी, असां माह रमज़ान जे महीने में मौजूदु आहियूं। माह रमज़ान जो महीनो पाण सभिनीनि खे नसीबु थियो आहे ऐं बहार जी मौसम में ही महीनो नसीबु थियो आहे। पहिरें रोज़े जी जेका शाम हुई, आमद हुई माह रमज़ान जी, त सियारे जी हवा पे लॻी। ईअं बि लॻो त सियारो ॿीहर मोटी आयो आहे। त मूं घर में चयो पिए त माह रमज़ान जी आमद आहे, तव्हां सभिनी खे ख़ुशि थियणु घुरिजे, सियारो वापसि कोन थो अचे। सो क्लाइमेट चेंज ऐं तमामु शयूं पंहिंजी जॻह ते, पर माह रमज़ान जो महीनो असां ऐं सभिनीनि खे सुठनि ॾींहंनि में नसीबु थियो आहे। अच्छा, इबादत
जो जोश हूअं बि वधी वेंदो आहे न माह रमज़ान जे महीने में। न इबादत करण वारो माण्हू बि चाहींदो आहे त असीं थोरी घणी इबादत पंहिंजे हिसाब सां कयूं। बहितरीन इबादत कहिड़ी आहे? इस्लाम कीअं तलक़ीन करे थो? छा बहितरीन इबादत आहे? हींअर ई बिल्कुलु तव्हां ॾाढा सुठा सुवाल था पुछो। थैंक यू। यकीनी तौर ते इस्लाम जेको आहे इंसानियत जे तहफ़ुज़ जो, इंसानियत जे नशो नमा जो, इंसान जे करेक्टर बिल्डिंग जो नालो आहे। जेकॾहिं तव्हां वटां यकीनन इहे शयूं कढी छॾियो हा त पोइ तव्हांजो मुआशिरो जेको आहे सेहतमंद न हूंदो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीमुल उम्मत हुयो। इन खां वधीक काइनात में को हकीमुल उम्मत इंसान रहियो ई न आहे। हुन जे लीडरशिप जो इहो कमाल हुयो कि हुन जेको मुआशिरे जो मतिलबु बुनियादु रखी उहा साजर बि अर्ज़ु कयुमि त मुआशिरो इन हिसाब सां हिकिड़ो त ख़ूबसूरत लॻे, ॿियो सेहतमंद हुजे। ख़ूबसूरत ऐं सेहतमंद लाइ छा हूंदो आहे, माण्हू वज़ू कंदो आहे, पंहिंजो मुंहुं धोईंदो आहे ऐं फ्रेश बि रहंदो आहे ऐं ख़ूबसूरत बि लॻंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हू पंहिंजो आगाज़ जेको आहे ॾींहं जो, माना तव्हां राति जो सुम्हो था, सम्झो तव्हां मौत में विया हलियो, सुबुह जो जॾहिं उथो था तव्हांजो आगाज़ आहे ज़िंदगी जो। आगाज़ ज़िंदगी तव्हांजो छा आहे? वज़ू सां ऐं निमाज़ सां आहे। त निमाज़ खां वधीक ॿी काइनात में हर इबादत जो पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू आहे, ख़ूबसूरती आहे, मंज़िल आहे, कैफ़ियत आहे, अदा आहे। पर निमाज़ जेका आहे उहा बुनियादु आहे। जेकॾहिं असां सुबुह उथण सां निमाज़ अदा कंदासीं, यकीनी तौर ते तव्हांखे पूरो ॾींहुं पोइ कंहिंजे साम्हूं झुकणो न पवंदो। जेको माण्हू हिकु दफ़ो अलाह जे साम्हूं झुके थो त उनखे ॿिए हंधि झुकण जी ज़रूरत कोन थी पए। ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां साजो क़ुर शरीफ़ जी ॻाल्हि कई कि तलावत क़ुर पाक मंझां माण्हू खे फैज़ थो मिले। तव्हां जॾहिं चाहियो त अलाह सुभाणे तव्हां सां ॻाल्हाए त तव्हां क़ुर शरीफ़ पढ़ो ऐं क़ुर शरीफ़ तव्हांखे हिदायतूं ॾींदे नज़र ईंदो। बाबा चयो त अलाह हिकु अथई, त माना उहो तव्हांखे हिदायतूं ॾींदे नज़र आयो। इन जे लाइ इहो ज़रूरी आहे त असां जॾहिं क़ुर पढ़ूं त माना सां पढ़ूं ऐं क़ुर पढ़ूं त उन हिसाब सां पढ़ूं जंहिं हिसाब सां असांजो मुहम्मद मुस्तफ़ा थो चाहे। त उन में जेकॾहिं हिदायत आहे, नेकी आहे, यकीनी तौर ते उहा असां सॼी बनी नओ इंसान जे लाइ आहे ऐं हिकु बहितरीन मुआशिरे जे लाइ। पर असां उन शइ जे वेझो न हूंदा आहियूं। असां क़ुर शरीफ़ जूं उहे आयतूं ॻोल्हे कढंदा आहियूं जेके असांजे मक़सद जूं हुजनि, असांजो हदफ़ पूरो कनि, असांजी ज़रूरियात खे पूरो कनि। असां उहे आयतूं क़ुर जूं सूरतूं कॾहिं बि न कढंदा आहियूं जंहिंमें इंसान जी बनी नओ इंसान जी भलाई हुजे, इंसान जो इतिहाद हुजे, इंसान जो एको हुजे, इंसान जी चङाई हुजे। इन जे करे असांखे पंहिंजनि रवियनि खे मतिलबु चेंज करणु खपे, दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु बेशक तव्हां सुहिणे अंदाज़ में ॻाल्हि कई आहे। अच्छा, सेहरी इफ़्तार जी मां ज़रूरु थोरो ज़िक्र करणु चाहींदमि। इफ़्तार जो टाइम बि वेझो वेझो आहे। असां वटि सादगी असां वटि ख़तमु थी वई आहे। मूंखे यादि आहे त आई वॉज़ इन 5 क्लास और 6 क्लास त उन में लेसन में हूंदो त 3 थिंग्स आर सिंपल वेस्टेज। 3 दस्तरख़्वान ते जेकॾहिं ताम मौजूदु आहिनि त उहो सिंपल वेस्टेज आहे। पर असां त 10 ताम लॻाए छॾींदा आहियूं, पोइ बि चवंदा आहियूं फलाणी शइ अञा जेको आहे न हुजे हा त ॾाढो सुठो लॻे हा। सादगी किथे विसरी वई आहे असांखां। मां चाहींदसि उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयो। इन में हज़रत अली जे हयात तैयबा जो हिकिड़ो वाक़ियो आहे, उहो रमज़ान मुबारक सां बि वाबस्तु आहे। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। पाण खे जॾहिं ज़रब लॻी त उहा राति जेका आहे हुननि बीबी ज़ैनब जे घर में गुज़ारी। बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उन्हनि जे साम्हूं जेको माना इफ़्तार जे लाइ सामान खणाई आई, उन में खीर बि हुयो, लूणु बि हुयो ऐं उन में माखी बि चवंदा हुआ। मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। हज़रत अली पंहिंजी धीउ खे ॾिसी करे चयो, अंदाज़ो कयो कि इस्लाम में औरत जी फज़ीलत ऐं अज़मत छा आहे। तमामु वॾी आहे। जेकॾहिं औरत जी रिकनी दर्शन न हुजे हा कत कलाम यकीनी तौर ते बीबी ख़ुदैजतुल कुबरा जेके ख़िताब पे कया न मके जे दरवाज़े बीही, ऐं मके वारो जेको मुंहिंजे सरदार ते कलमो पढ़ंदो उनजो कर्ज़ माफ़। त रसूल ख़ुदा उन शइ खे निंदे आहे। ऐं ख़ुदैजा तूं छा पई करे? न, आज़ादु छॾी। उनखां पोइ जॾहिं हिकिड़ो तारीख़ पंहिंजे मोड़ खे तब्दील कयो, बीबी आयशा सिद्दीक़ा हज़रत अली जे साम्हूं आई, कॾहिं बि कंहिं तनक़ीद कोन कई। माना औरत जो हिकिड़ो मक़ाम आहे मुख़्तसरन। त बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जॾहिं उहो ताम साम्हूं रखियोसि, पाण ॾिसी फरमायो, ऐं ज़ैनब तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो सरदार मुहम्मद सादगी पसंदि हो, उन जे करे मुंहिंजे दस्तरख़्वान तां ही शयूं हटाए छॾ, सिर्फ़ु लूणु छॾ जंहिंसां मां रोज़ो इफ़्तार कंदुसि। काइनात जो उहो माण्हू जेको इल्म में कुल है रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां सर्टिफाइड माण्हू आहे, उन माण्हू जी बि कैफ़ियत इहा हुई त पाण जेका लूण सां रोज़ो इफ़्तार कंदा। छो? इन जे करे लूण सां इफ़्तार करण वारे रोज़ेदार खे कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ नथी थिए। हुनजी न हार्ट जो प्रॉब्लम थो थिए, न हुनखे लंग्स जो प्रॉब्लम थो थिए, न वरी हुनजी जेका जिहादी क़ुवत हुई हज़रत अली जी,
जवन खाइण खां पोइ बि उहा ख़तम थी थिए। त इहो असांजे लाइ दर्सगाहूं, असां उहे दर्सगाहनि खे विसारे चुका आहियूं। असां पंहिंजूं दर्सगाहूं ठाहियूं आहिनि, पंहिंजूं दर्सगाहूं यकीनी तौर ते इंसानी दर्सगाहूं ख़ता ते ई हूंदियूं आहिनि। हा बिल्कुलु, जीअं तव्हां चयो न त पंहिंजे फ़ाइदे ख़ातिर जेके शयूं सही लॻनि थियूं उन्हनि खे त असां रिकग्नाइज़ उहे ॻोल्हे कढंदा आहियूं, उहे ॻोल्हे कढंदा आहियूं। असां उहे न पढ़ंदा आहियूं जेके रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल ख़ुदा जी हयात तय्यबे खे ॾिसंदो त ॾाढा सुठा नात सभिनीनि पढ़िया ऐं उनजी अजीब माना जेको आहे हिकिड़ी हयात तय्यबा हुई न, तव्हां उनखे हमेशह जॾहिं बि ॾिसंदो न माफ़ु कंदे ॾिसंदो, उनखे माफ़ु करे छॾियईं, माई खे माफ़ु करे छॾियईं। हिकिड़ो अॻु में मां हिन तव्हांजे प्रोग्राम में ॿीहर उहो कोट करणु चाहींदुसि त हिकिड़ो बदू आहे, उहो ईंदो आहे रसूल ख़ुदा जी कचहरी में बज़ में वेहंदो आहे, उथंदो आहे, हुनखे ख़बर कोन्हे आदाब मजलिस जा, आदाब मस्जिद जा ख़बर कोन्हनि, उहो उते ई अॻिते वञी जेको आहे पंहिंजी हाजत लाइ वेहंदो आहे। त ॿ असहाब उथंदा आहिनि, तलवार म्याण मां कढंदमि, रसूल ख़ुदा जो दस्त रहमत बुलंद थींदो आहे। न पाण उनखे जॾहिं उहो उतां उथंदा आहिनि त ॿिए असहाब खे हुकुम कंदा आहिनि त इहा जॻह साफ़ु करे छॾ। हू जॻह साफ़ु करे छॾींदो आहे त रसूल ख़ुदा फरमाईंदो आहे त जॻह साफ़ु थी सघे थी पर इंसानु वापसि नथो वरी सघे। त ही माना तालीमात मुहम्मद आहे, तालीमात मुहम्मद। पोइ उहो जेको बदू आहे बेसाख्ता रोइणु शुरू थो करे, रोईंदे रोईंदे सरदार जे भरिसां थो चए, ऐं मुहम्मद पंहिंजो कलमो ॿुधाए त मां पढ़ां। ॿियनि साहबनि पुछियुसि किथे आहे, त रसूल पुछियुसि अॻे न पढ़ियो ई, चई अॻे मूंखे ख़बर ई कोन्हे त हेॾो शफ़ीक़ आहीं तूं, एॾो करीम आहीं जेको ॿियनि खे बख़्शे सघे थो, पंहिंजनि लाइ छा हूंदो। सुभान अल्लाह, गुफ्तगू ॾाढी ख़ूबसूरत। त असां उन मुहम्मद जे दीन जा माण्हू आहियूं, असांखे बि ओड़ी मोहबत ईसार ऐं हिक ॿिए जे लाइ रिकग्निशन, हिक ॿिए लाइ प्यार हुजणु खपे, जेको असां वटि नापीदा ऐं पेद हुजणु खपे। जी बेशक बेशक। अच्छा, वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, महफ़िल इलाही ख़ूबसूरत हली रही आहे, डिस्कशन इलाही ख़ूबसूरत हली रहियो आहे, ऐं वक़्तु मां हमेशह ज़िक्र कंदी आहियां रोज़ में कीअं वक़्तु ख़तमु थी वेंदो आहे, का ख़बर कोन पवंदी आहे। सो ही ट्रांसमिशन अॼु जी पंहिंजे इख़्तिताम ते पहुची रही आहे। अब्दुल लतीफ़ शेर साहब, तव्हां खां आख़िर में मैसेज वठंदासीं, तव्हांजो छा नियापो हूंदो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ? हूअं त तमामु ख़ूबसूरत ज़िक्र थियो आहे पंहिंजी महफ़िल में, पर चाहींदसि नंढिड़ो नियापो। असांजी गुज़ारिश सिर्फ़ु एतिरी आहे त जिथे बि हुजो मोहबत सां रहो, प्यार सां हुजो, ऐं जिथे बि हुजो ॿियनि जो ख़्यालु न करे सघो, घटि में घटि पंहिंजनि जो ख़्यालु ज़रूरु कंदा कयो। हूअं बि रीते मुहम्मद आहे त पंहिंजनि जी ख़्यालु कंदा कयो। बेशक बेशक, सुहिणो मैसेज। अॼु जी गुफ़्तगू जी मुनासिबत सां ॾाढो सुहिणो मैसेज असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो। हूअं बि चयो वेंदो आहे त अलाह सां मुहबत जो दावा जेकॾहिं तव्हां करे रहिया आहियो, या दावा जेकॾहिं तव्हां चाहे त रब जी मख़लूक सां तव्हां सुठो हलो। ऐं हूअं बि असांखे तलक़ीन कई वई आहे त पहिरीं पंहिंजनि सां इंसानु जेको आहे न उहो ख़ूबसूरत अंदाज़ में हलंदो आहे, मुआशिरो पाड़ो सभु जेको आहे न उहो बाद जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पहिरीं पंहिंजनि सां सुठो हलण ते माण्हू पंहिंजो पाण खे ताईद करे। नाज़रीन, असां हिन ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ पहुची चुका आहियूं। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव। तमामु आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां आयो, तव्हांजे अचण सां असांजी इहा ट्रांसमिशन तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में कामयाबी सां असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुती। सो नाज़रीन, हिन पूरी ट्रांसमिशन सां भरपूर साथ मौजूदु रहियो आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। ऐं दस्तरख़्वान यकीनन टपाल मेज़बान खां बग़ैर बि अधूरो हूंदो आहे, छाकाणि जो जॾहिं रोज़ो खोलींदा आहियूं, रोज़े खां पोइ बि असांखे माना हिकिड़ी क्रेविंग हूंदी आहे, चांहि जे कोप जी ज़रूरत हूंदी आहे। सो टपाल मेज़बान इज़ दी गुड ऑप्शन फॉर ऑल ऑफ यू। तव्हां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो सुठो ऑप्शन मौजूदु आहे। सो आख़िर में वेंदे वेंदे ऐं नातिया कलाम जे लाइ अर्ज़ु कंदमि, असां वटि मौजूदु आहे दुरे शिवार फ़रीदी। सो दुरे शिवार आख़िर में नातिया कलाम तव्हां खां ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। मैं मैली तन मैला मेरा, मैं मैली तन मैला मेरा, मैं मैली तन मैला मेरा, कृपा करो सरकार, नजरे करो सरकार, सर पे उठाए पाप की गठड़ी में, सर पे उठाए पाप
द्वार नजरे करूं सरकार मोरे खिवैया 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 मोरे खिवैया बीचे भंवर में कश्ती डूबे न जाए तेरा हूँ तू मेरी खबर ले मैं तेरा हूँ मैं तो तेरा हूँ तू मेरी खबर ले कौन लगाए पार नजरे करूं सरकार कुछ तो मेरी आस बंधा दो तन मन गए बेचैन के रोते रोते रतियां बीती मेरी रोते 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 रतियां बीती रोते रोते रतियां बीती कब होगा दीदार नजरे करूं सरकार कर दो नजरे करूं सरकार मैं मैली तन मैला मेरा मैं मैली तन मैला मेरा कृपा करो सरकार नजरे करूं सरकार